बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। क्या दोस्तों, ठीक आहियो? मज़े में? ख़ैर ख़ैर सां। नओं ॾींहुं 24 कलाक गुज़रंदा आहिनि, ख़बर न पवंदी आहे, अखि छिंभ थींदी आहे ऐं ख़बर पवंदी आहे 24 कलाकनि खां पोइ तव्हांजे साम्हूं हाज़िर थी वेंदा आहियूं। ॾींहुं गुज़री विया, ईअं हफ़्ता गुज़री विया, ईअं साल गुज़री वियो। 2021 जी तयारी कईसीं, 2020 खां एॾा डिॻासीं जो असां चयो अलाह करे को 2020 ख़तमु थिए, 2021 अचे त उन कोरोना मां जान छुटे। अलाह अलाह करे 2021 आयो, जनवरी वियो, फेबरवरी वियो, अप्रैल गुज़री वियो, सेप्टेंबर या अक्टूबर बि गुज़री विया, नवंबर त गुज़रे न पियो, वरी डिसंबर गुज़री वियो साल। वरी नए साल जी तयारी आहे, सुभाणे वरी धूम धड़ाका थींदा, नए साल जी तयारी थींदी। पर हिन पोएं साल में असां कयोसीं छा? इहा झाती पाइणु तमामु ज़रूरी आहे। ज़िंदगी में ॾिठोसीं 2020 में, 2021 में केतिरा ई पिरी प्यारा असांखे छॾे हलिया विया। केरु छा खणी वियो सवाइ पंहिंजे ऐमालनि जे। इन ते नज़र रखणी आहे असांखे जेके अॼु हिते मौजूदु आहिनि। असां मटीरियल शयुनि जे पुठियां हीअ ठाहे वठूं, हो गॾु करे वठूं, हो जोड़े वठूं, पोइ ॾिसंदासीं, पोइ हीअ कंदासीं। ज़िंदगी हिन पल जो नालो आहे। हिन पल में कंहिंजी दिलि न ॾुखाइजे, कंहिंखे रंज न ॾिजे, कंहिंजे लाइ आसानी पैदा कजे। रब पाक जी बाबरकत ज़ात असां लाइ आसानी पैदा कंदी। इहो कुदरत जो क़ानून आहे। जेको असां सोचींदासीं, जहिड़ो असां पेश कंदासीं, जहिड़ो असां अमल कंदासीं, ओड़ो ई नतीजो असांजे साम्हूं ईंदो। इहो कुदरत जो बाक़ाइदे उसूल आहे त जेको असां कंदासीं उहो ई असांखे वापसि मिलंदो। उहो चवंदा आहिनि त धोखो बि ॾाढो वफ़ादार हूंदो आहे, जंहिंखे ॾिजे वापसि में घुमी फिरी मोटी ज़रूरु ईंदो आहे, कंहिं ॿिए शिकल में ई सही, पर मिलंदो ज़रूरु, छाकाणि त असांजो कयल धोखो हूंदो आहे। पर जेकॾहिं का चङाई कयल हूंदी आहे, उहो जेको चवंदा आहियूं असां दरिया में उछल, उहो कंहिं मुसीबत में ॿेड़ी थी असांखे तारे छॾींदी आहे। सो इन करे ज़िंदगी जूं खोड़ सारियूं रौनकूं बहारूं तव्हां सां, असां सां हिक ॿिए सां सलाह ॾियनि, हिक ॿिए जी ॻाल्हि कजे, सवली ॻाल्हि कजे, नंढी ॻाल्हि कजे, नंढनि नंढनि अमलनि खे ॾिसे। मौला अली जो कौल आहे त कंहिंजी फितरत खे ॼाणणो आहे त उनजे नंढनि नंढनि अमलनि खे ॾिसजे। वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, वॾा वॾा फ़ैसिला तूं सोचे सम्झी पोइ कंदा आहिनि, बाक़ी नंढा नंढा अमल चेक कजनि। अलाह कंदो तव्हांजे असांजी ज़िंदगियुनि में ख़ैर ख़ैर हूंदो। हीउ साल गुज़रियो, ईंदड़ साल बि बहारूं ऐं नेकियूं ऐं खोड़ सारियूं आसानियूं खणी ईंदो, ख़ुशियूं खणी ईंदो इंशा अल्लाह ताला। ऐं बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ऐं उम्मीद रखां तो तव्हां ठीकु ठाक हो। लाजो भाई अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? बिल्कुल खैरियत से। तबीयत ठीक है आपकी? बिल्कुल, आपकी कितने दुआओं का असर है कि बिल्कुल फिट हूँ। बैटरी कितने % फुल है? 97 बताऊँगा। 97 ठीक है। 100 फिर फट जाती है ना, इसलिए मैं अक्सर इसलिए कहता हूँ मैं कि आपको 95 से 98 99 एक्स्ट्रा तक। बैटरी भी है मेरे पास। एक्स्ट्रा बैटरी आपके पास है। सही है। अच्छा दोस्तों, अॼु असां वटि महिमान मौजूदु आहिनि ऐं अॼु पाण जेके कानून जा लाहा चढ़ा थियनि था आम रवाजी ज़िंदगी में, किथे कंहिं पैसा ॾिना, पैसा फिरी वियो, उनखे कीअं ॿधाइजे, उनखां कीअं पैसा वठिजे, कीअं दाॿो ॾिजे, कीअं पंहिंजो हक़ु वठिजे। को फैमिली मैटर्स आहिनि, कंहिं वटि केरु कंहिंखे हक़ु नथो ॾिए, केरु कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो कयो वेठो आहे, केरु कंहिंजे हक़ ते कब्ज़ो कयो वेठो आहे, उनखे कीअं डील कजे। अॼु असांजा ॿ नौजवान वकील भाउ ऐं अदी असां वटि मौजूदु आहिनि, जेका पुछंदासीं त हीअ कानूनी पेचीदगियूं छा थींदियूं आहिनि, आम माण्हू खे उनजी केतिरी ख़बर आहे ऐं हुजणु खपे। तव्हां बि असांखे कॉल करे सघो था, तव्हांजी स्क्रीन ते असांजो नंबर मौजूदु आहे। ॿ नौजवान वकील असां वटि मौजूदु आहिनि। एहसान सियाल साईं, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, कहिड़ो हाल आहे? ठीकु आहियो? मज़े में? अल्हम्दुलिल्लाह, ख़ुशि हुजो। ऐं अदी साइमा ख़ान सोलंगी, अस्सलाम वालेकुम, अदी कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। घणा साल थिया आहिनि प्रैक्टिस कंदे हिते कराची में? सर मूंखे त 4 साल थी विया आहिनि। तव्हांखे 4 ऐं 5 साल थिया आहिनि, माशाअल्लाह। केरु वठी आयो हिन पासे त बाबा अचो प्रैक्टिस कयूं? सर मुंहिंजो त माना दोस्त आहे ऐं आइडियल पर्सनैलिटी आहे आसिफ़ जमाली, उहो हाणे सिविल जज आहे, दौलतपुर में पोस्टेड आहे माशाअल्लाह। जंहिं मूंखे इंस्पायर कयो हिन फील्ड ॾांहुं, जेको वठी आयो, जंहिं हीउ रस्तो ॾेखारियो, ऐं उन खां अलावा उन इलाही गाइडेंस कई, उहो सभु सपोर्ट कई। उन कोर्ट में वकालत कयो, तव्हांखे फेवर मिली वञे? हा जी जी, न सर, असल में हू त एज़ अ ब्रदरली उन हिकिड़ो रस्तो ॾेखारियो, बाक़ी प्रैक्टिस जे लाइ त पोइ इलाही फोरम्स आहिनि, त उहो असां वरी स्टडी कंप्लीट कई 5 इयर्स प्रोग्राम में। सुठो कयो माशाअल्लाह, सुठो कयो। अच्छा आदि साहिबा, कहिड़ा केसिस आहिनि जेके वधि में वधि अचनि था तव्हां वटि हाणे, जेके तव्हां अक्सर प्रैक्टिस कयो था? अदा मां त क्रिमिनल साइड में मुंहिंजी घणी प्रैक्टिस आहे। इन खां अलावा फैमिली मैटर्स बि अॼुकल्ह घणा थियनि था। हस्बैंड जेके घर वारनि खे मार, घर वारनि खे जेके घर वारियूं मार ॾियनि, जी जी बिल्कुलु, फैमिली इहो तव्हांजो आहे न?
जी, कोई घर वारा तव्हां ॾे ईंदा आहिनि या न, अधे ॿई ॾे ईंदा वञनि? आहिनि, ॿई ईंदा ॿई आहिनि। ईंदा आहिनि, हा, हिक ॿिए कॾहिं जा कॾहिं घरवारी जी हिक ॿिए जा धक ॾेखारींदा आहिनि त अधी ॾिस हिते मूंखे धक कॾहिं अधी कॾहिं ॾिस। कॾहिं कॾहिं जेको आहे घर वारो जेको हूंदो आहे उहो ईंदो आहे अप्रोच कंदो आहे, कॾहिं घरवारी चवंदो वकील आहियूं केरु अप्रोच करे, हा, ॿिन्हिनि जी सही तरफ़ ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। जी। पोइ डोमेस्टिक वायलेंस असां वटि छा परसेंटेज आहे ओवरऑल तव्हांजी नज़र में? डोमेस्टिक वायलेंस अॼुकल्ह त अवेयरनेस वधी वई आहे, अॼुकल्ह कुझु घटि थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में रेशो, छो त औरतुनि खे पंहिंजा हक़ ख़बर आहिनि, अदालतूं मर्दनि खे ख़बर न आहे न, उन्हनि खे कीअं ॿुधायूं असां? हा, त किथे किथे आहे इंटीरियर में या अहिड़ा के देही इलाइक़ा आहिनि, रिमोट एरियाज़ आहिनि जेके शहर खां परे, उते अञा बि आहे रेशो आहे, उते बि 75 मां परसेंटेज में तीअं कंदासीं। तव्हां वटि कहिड़ा क्रिमिनल केस अचनि था मोस्टली अदा मूं वटि 489F जा आहिनि जेके चेक बाउंस जा थींदा आहिनि। हा, हा, बाक़ी जेके ओवरऑल जीअं डकैती चोरी वग़ैरह इहे शयूं अञा हलनि पिया था इहे? हा। जी जी अच्छा, हीउ जेको अहसान खां था पुछूं, जी जी सर बिलफर्ज़ कंहिं पार्टी खे को चेक ॾिनो, उनजी नेक नियती आहे जी जी बिलफर्ज़, अॼुकल्ह असां सां पेश ईंदड़ वाक़िया आहिनि, खोड़ थियनि था, जी जी कंहिं पार्टी खे चेक मिलियो, उनजे खोड़ मतिलबु पैसा अवेलेबल न आहिनि, सिग्नेचर मैच नथी करे, ऐं चेक ते क्रॉस लिखियलु आहे, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, जेको चेक ॾींदड़ माण्हू आहे जी जी उन जी उहा नियत में शक न आहे। सही ठीकु आहे, कॾहिं कॾहिं इंसान खां, छाकाणि त ATM कार्ड्स जे करे सिग्नेचर हेठि मथे थी वेंदी आहे, केरु वरी तकड़ में लिखंदो आहे त डेट हेॾे होॾे थी वेंदी आहे, वरी ड्राए मथां साइन करे छॾींदा आहिनि छा, ऐं उहो चेक वरी बैंक जे करे, माना बैंक वारा ॼाणी वाणी उनखे बाउंस कनि, जी जी पोइ उनजी छा सज़ा आहे? सर एक्चुअली जेको ये चेक जा मामला आहिनि इन जे लाइ CRPC जो सेक्शन 489F लागू थींदो आहे। हा, उन में 3-4 शयूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि। हाणे उन में मेन जेको इंग्रीडियंट आहे उहो इहो आहे त डिसऑनेस्टली, जेकॾहिं डिसऑनेस्टली ऑन दी पार्ट ऑफ द पार्टी हू इशूइंग द चेक, हा, त पोइ उन ते उहो ट्रायल बि हली सघे थो ऐं काग्निज़ेंस बि वठी सघिजे थो। अदरवाइज़ जेकॾहिं को बि हिकिड़ो बि इंग्रीडियंट कंप्लीट न आहे त उनखे कोर्ट ऑफ लॉ कन्विक्शन बि न कंदी आहे। माना इहे 3-4 शयूं आहिनि त जेकॾहिं मिसाल तौरु का हुन जे मथां लाइबिलिटी आहे या हुन चेक इशू कयो आहे ऐं डिसऑनेस्टली इन इंटेंशन सां त हू चीट करे, धोखो ॾिए, हा, त उन सिचुएशन में हुन जे ख़िलाफ़ु क्रिमिनल केस बि हलंदो आहे ऐं काग्निज़ेंस थींदो आहे। अदरवाइज़ जेकॾहिं उन खां अनइंटेंशनली का मिस्टेक थी वई आहे ऐं हुन चेक हैंडओवर कयो आहे हा, त पोइ उन जे लाइ पैसा त जेकॾहिं जीअं माण्हू जा आहिनि त उहो रिकवर करण जे लाइ लाज़मी न आहे त उहो क्रिमिनल रेमेडी अवेल करे, सही, त उन जे लाइ सिविल सूट बि थींदो आहे, रिकवरी ऑफ मनी जो सिविल सूट बि फाइल थींदो आहे। अच्छा, हा, उन ज़रिए बि उहो रिकवरी थी वेंदी आहे। उहो त वरी हल त पुॼे आहे न कमु। हा, त हाणे वरी सर मॉडल कोर्ट्स अची वियूं आहिनि, हा, थोरो स्पीडी रेमेडीज़ जेके ट्रायल जेके आहिनि उहे हलनि था, स्पीडी माण्हुनि खे रिलीफ मिले थो। न पर हाणे किथे किथे नेक नियती न आहे बिलफर्ज़, हिकिड़े जे दिलि में नेक नियती आहे त भई चलो मामिलो ख़तमु थियो जी जी ऐं असां जेको आहे सो हीउ चेक फलाणे खे ॾेई छॾियोसीं, जी। बस हाणे जांच छुटे, जी जी जेको वठण वारो आहे उन जे ज़हन में को फ़तूर आहे जी जी बिलफर्ज़, फ़तूर आहे यार, हाणे हिननि मूंसां कई भला हाणे आउं बि हिननि खे थोरो झटको ॾियां या हीअ कयां हू कयां वट एवर, जी। उहा बदनीयती आहे, दरअसल बदनीयती आहे जेका ॿिनि में जे ॻाल्हि ॿोल थी वई हा बिल्कुलु ऐं बाय मिस्टेक अगरि का ग़लती थी आहे जी जी त पोइ उनजो कीअं ख़बर पए त हीउ हाणे हिनखे त मतिलबु मौक़ो मिलियो त हाणे पंहिंजी बदनीयत ज़ाहिर करे ॾेखारे, सर उन जे उहो लाइ ॾेखारे सघे थो बहरहाल बदनीयत। हा, असल में एविडेंस एक्ट बि आहे न, कानून शहादत आहे, हा, उन में प्रॉपर एविडेंस थींदी आहे, उन खां पोइ जॾहिं उहा शइ फैक्ट्स जेकॾहिं प्रूव थियनि था हा, त आइदर डिसऑनेस्टली उनजी आहे, उनजी मॉडिफाइड इंटेंशन आहे या न आहे, उहा शइ सभु शयूं उहे प्रूव थींदियूं आहिनि। इवन असां सिंगल को फैक्ट असां कोर्ट जे साम्हूं अगरि ॿुधाईंदा आहियूं उन जे लाइ बि एविडेंस लीड थींदी आहे, एविडेंस रिकॉर्ड थींदी आहे, उन खां पोइ ई प्रूव थींदो आहे। पर जेकॾहिं हुनजी डिसऑनेस्टली आहे त पोइ उन जे लाइ उहो कॉग्निजेबल ऑफेंस आहे 489F जो, उन जे प्रॉपर ट्रायल हलंदो, उन जे लाइ कन्विक्शन बि आहे। अच्छा, जी जी इन पासे थी थो। अच्छा, ॿिया अहिड़ा केसिस अदी साइमा खां था पुछूं, अदी साइमा बिलफर्ज़ प्रॉपर्टी तां झेड़ो आहे या ख़ासि तौर ते इहे बि क्रिमिनल में अचनि था, अगरि बिलफर्ज़ ख़ासि तौर ते असां वटि नियाणियुनि खे हुनजा हक़ न मिलंदा आहिनि, इहो वॾो असांजो अलमी आहे, ख़ासि तौर ते सिंधी सोसाइटी में। असां चवंदा आहियूं त असां नियाणी जी शादी कराए छॾीसीं, पंहिंजा फ़र्ज़ पूरा थिया, उनखे जेका शादी में ॾाज ॾियणु ॾिनोसीं उहो सम्झ त उनजो हक़ु हुयो, अदा थी वियो, बसि हाणे अदी दुआ कजांइ, ठीकु आहे।
इनखे कहिड़े तरीक़े सां डील कजे? तव्हां वटि प्रैक्टिस में आहियो त इनखे छा करणु खपे, कीअं करणु खपे? चई बि नथी सघी न्याणी पंहिंजे भाउरनि खे या पंहिंजे ॿियनि भातियुनि खे, उहा छा करे? अदा इस्लाम बि ॾिनो आहे औरत खे हक़। क़ुरान पाक में बाक़ाइदा हिसा मुक़ररु कया आहिनि, तेतिरो हिसो, ॿ हिसा बिल्कुलु क़ुरान पाक में लिखियल आहे, बिल्कुलु लिखियल आहे। ॿी कंहिं शइ जी एतिरी वज़ाहत शायदि मथां घटि हुजे, सूरह निसा में हिकिड़ो औरत जो बिल्कुलु ईअं हिकिड़ो जो राइट जेको प्रॉपर्टी जे मुतालिक़ आहे, कंहिं शइ ॿी शइ जे रिश्तनि जे मुतालिक़ आहे, प्रॉपर्टी मुतालिक़ आहे, उहो ॾिनो वियो आहे। बाक़ी ॿी ॻाल्हि सूरह बकर में लिखियल आहे। न्याणियूं त वाकई अहिड़ी हुननि जी नेचर हूंदी आहे त चवंदियूं आहिनि असांजा भेण भाइर ॿिया ख़ुशि रहनि, माउ पीउ ख़ुशि रहनि, असांखे कुझु न खपे, भले हुननि वटि कुझु न हुजे, घुरंदियूं न आहिनि पंहिंजे मुंहुं। इहो त हिकिड़ो सोसाइटी में आहे। अच्छा, जेका न घुरंदी आहे चवंदा आहिनि ॾाढी सुठी भेण नथी घुरे, ऐं जेका घुरंदी आहे उनजे लाइ चवंदा आहिनि त हीअ सुठी भेण न आहे, या भाइरनि को ॾिसो केॾी ग़लति ॻाल्हि आहे, भाइरनि को ॾिसो वठी। इहो हिकिड़ो परसेप्शन आहे। बाक़ी इहा आहे त जेसि ताईं असां एजुकेट न कंदासीं न्याणियुनि खे, न्याणियुनि ते भरोसो न कंदासीं, उन्हनि खे अॻिते उनखे कॉन्फिडेंस न ॾींदासीं, पंहिंजी राय बि नथी ॾेई सघनि त असांखे खपे या न खपे, पंहिंजी राय बि नथी ॾेई असां वटि ॾिसो न भेनरूं इन करे ख़ामोश रहंदियूं आहिनि त मतां आउं घुरां त ॿियनि भेनरुनि भाइरनि जे साम्हूं वरी मां ख़राबु लॻां त भाउ एॾो सिस्टम हलंदड़ जुड़ंदड़ आहे, ऐं हक़ घुरी ऐं चई करे शयूं विरहाइण में ॾिसो शयूं ख़राबु थियूं। बिल्कुलु। पोइ छा करणु खपे? अदा छा करणु खपे? हाणे न्याणी जी मर्ज़ी आहे, कोर्ट सौंपनि। हाणे हू अगरि इहो लिहाज़ थी करे भाइरनि जो त मुंहिंजा भाइर नाराज़गी न थिए, बदमा अक्सर ईअं हूंदो आहे, उनजे दिलि में थोरी घणी हूंदी बि आहे त मां वञी पंहिंजो हक़ वठां, पर जॾहिं उहे सोचींदी आहे मुंहिंजे लाइ छा सोचींदा ॿिया भेण भाइर या ॿिया माइट छा सोचींदा, त इनखे वरी बुख लॻी आहे त वरी घुरे थी प्रॉपर्टी जी, या भाइरनि को हिसो फुरे थी, या बदमज़गी पैदा करे थी रिश्तनि में, त इनजे करे न्याणी चुप थी वेंदी आहे। बाक़ी आहे त उनजे मथां वञे निकिरे पंहिंजो हक़ वठे, कंहिं घर जे वॾे खे चवे, चाचे मामे खे विच ते विहारे त मूंखे खपे, अगरि उते बि नथी ॻाल्हि ठहे त पोइ कोर्ट अचे, कोर्ट में बि ओपन रेमेडी आहे, सूट फॉर पार्टीशन थींदो आहे, उते कोर्ट डिक्लेयर कंदी आहे कंहिंजो केतिरो हक़ आहे, कंहिंजी केतिरी प्रॉपर्टी जी वैल्यूएशन कराईंदी आहे, कमिश्नर मुक़ररु थींदा आहिनि, प्रॉपर्टी जे मथां सर्टिफिकेट सर्वे हूंदो आहे प्रॉपर्टी ते। हा, घणियूं शयूं हूंदियूं आहिनि, अगरि निकिरे थी पंहिंजो हक़ खणण जे लाइ त कोर्टूं खुलियल आहिनि उनजे लाइ, लीगल फोरम, लीगल वेज़ में। सही आहे, पर उनजे लाइ शर्त इहा आहे त उनखे थोरो घर वारनि जे साम्हूं कॉन्फिडेंस ॾियो। हा बिल्कुलु, अवेयरनेस उन्हनि खे पंहिंजे राइट्स जी अवेयरनेस हुजे। फस्ट ऑफ ऑल त इहा लाज़मी शइ आहे, छो जो माना इंटीरियर में मेजॉरिटी जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजे राइट्स जी ख़बर न आहे। हू चवंदा त को असां औरत जो को हक़ ई न आहे, सॼो माना जाइदाद प्रॉपर्टियूं भाइरनि जूं आहिनि। मां त ॾिठो आहे वॾियूं को शख़्स अगरि गुज़ारे थो वञे, उन जूं एकड़नि में ज़मीन आहिनि, 100 एकड़ जी ज़मीन आहे, घर आहिनि, प्लाट आहिनि, गाॾियूं आहिनि, सभु शयूं, जॾहिं उहो गुज़ारे थो वञे त बाक़ी बचनि था औलाद। औलाद में ख़ासि तौर ते वॾा जेके भाउर थियनि था, उहे पोइ उन्हनि न्याणियुनि खे कंहिंखे 5 लख 10 लख 15 लख ॾेई करे का अहिड़ी शइ करे लिखाए ऐं तोहफ़ो वधी बसि हाणे दुआ कजांइ, दुआ कजांइ बसि हाणे ख़ैरु करे, ऐं उहा न्याणी बि मुरवत में नथी कुझे, नथी पुछे त ज़मीन केतिरी बाबा जी, मुंहिंजो हक़ु ठहे केतिरो थो, ऐं उहा वरी उन्हनि 15-20 लखनि जे अहसान में दॿिजी वञे थी। शाबस अथसि मुंहिंजे भाउ खे, न त केरु थो पंहिंजी भेण खे, सची ॻाल्हि आहे, न त केरु थो पंहिंजी भेण जो एतिरो ख़्यालु करे, या वरी अधे खे शाबस आहे जो अधे असांजो वॾो ख़्यालु कयो आहे ऐं जो असांखे हे लिखाए। त इन जो हल कहिड़ो हुजणु खपे, कंहिंखे अॻियां अचणु खपे? जेकर अहिड़ो मामिलो आहे जेकॾहिं उहो भाउ ॿियाई ते अचे थो, उन भेण खे का ख़बर कान्हे का सोसाइटी खां ॾिनल आहे, त पोइ विच में अहिड़ी का ख़ुदि साख़्ता का अहिड़ी अथॉरिटी कान्हे जेका उते तइनि करे। सऊदी अरब में त ईअं थींदो आहे त अगरि को गुज़ारे वेंदो आहे त उनजी टीझे ते काज़ी साहिबु अची उहो फ़ैसिला कंदो आहे हेॾे होॾे। असां वटि हिते ईअं छो न आहे? सदा न आहे, इस्लाम में त चयो वियो आहे त करे हीअं, टिझे ते सभु शइ डिसाइड थींदी आहे, उनजी वसियत हूंदी आहे, को वॾो वेंदो आहे त मरण वारो गुज़ारे वञण वारो वसियत करे, सभु इहे शयूं हूंदियूं आहिनि, उनजे मथां घणो कर्ज़ो हो, कंहिंखे ॾियणो आहे, कंहिंखे वठिणो आहे, सभु शयूं डिसाइड थींदियूं आहिनि। पर हिते जेके हिकु ॿ घर में अहिड़ा एलिमेंट हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि ॻाल्हि दॿिजी रहे, कंहिंखे ख़बर न पए उनजी केतिरी प्रॉपर्टी, हिकिड़ो ई होल सोल चवंदो आहे त मां ई हुजां त मां ई सभु कुझु कयां, मां वॾो आहियां तव्हांजो, तव्हां चुप करे वियो, मूंखे सभु ख़बर आहे। उहो ई तव्हां वारी ॻाल्हि त कंहिंखे तोहफ़ो ॾेई छॾियो 2-3 लखनि जो, 5-10 लखनि जो, त उहा वरी अहसानमंद हूंदी आहे। हाणे मूं जहिड़ो को अवेयरनेस वारो माण्हू कानून ॼाणींदड़ अगरि वञे थो त पोइ चवंदा भाउ असांजो घर फिटाइण आई आहे, असांजो झेड़ो कराए थी, इहे शयूं हूंदियूं आहिनि। बाक़ी हाणे पाण माण्हू अगरि सोचे त अवेयरनेस रखे थो त मुंहिंजे पीउ जी केतिरी प्रॉपर्टी, भाउ जी केतिरी, या मुंहिंजो घणो हिसो ठहे थो, पाण अगरि करे थो त उहो पाण करे सघे थो। बाक़ी असांजे मुल्क में त अहिड़ो को न आहे जेको वॾी विच में वञी करे कंहिंजी फैमिली मैटर में इन्वॉल्वमेंट करे। सही। अच्छा, तव्हां ॾिसां मां फैमिली मैटर्स खे वधीक ॾिसंदा हूंदव न? जी जी। अक्सर तव्हां वटि औरतूं ईंदियूं आहिनि ख़ासि तौर। हाणे वरी ॿिया इशूज़ नंढा नंढा, अॼुकल्ह पाकिस्तान उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिते वधि में वधि सेपरेशन जो रेशो वधंदो थो वञे, तलाकुनि जो,
शादियूं ॾुखियूं थियूं थियनि पर तलाक़ूं सवलियूं थियूं थियनि बिल्कुलु इन में पोइ सफ़र कनि था ॿार ख़ासि तौर ते भई कंहिंजा 2 ॿार आहिनि कंहिंजा 3 ॿार आहिनि कंहिंखे 2 न्याणियूं आहिनि, 1 पुटु आहे, मतिलबु 2 पुट आहिनि त 2 न्याणियूं आहिनि। उनजो कीअं तयन थींदो आहे, छा थींदो आहे, ऐं जेके असांजूं भेनरूं ऐं भाउर जज़्बाती थी था वञनि उन हिकिड़ी नंढड़ी सिचुएशन में या कुझु 6 महीना साल में ॻाल्हि सम्झ में नथी अचे, बसि ॻाढ़ा थी वञिणो आहे, जवाबु न आहे ॾियणो, बसि हाणे मूंखे खपे ई न, मां ॾिसांसि ई न भई, ऐं उन खां पोइ उन्हनि खे मां कोर्ट जे दरवाज़नि ते परेशान थींदे ॾिठो आहे। बिल्कुलु उन्हनि पंहिंजी फीलिंग्स ते कंट्रोल न करे बाक़ी पोइ मिलण लाइ बेताब, ॾिसण लाइ बेताब, औरतूं हुजनि या मर्द हुजनि, उनजे लाइ अगरि जेकॾहिं सेपरेशन थी वञे छा करणु खपे? अदा उन्हनि जी अगरि सेपरेशन थिए थी ॿिन्हिनि में कोई हिकिड़ो पहिरियां कोर्ट सां रुजू कंदो आहे, ठीकु आहे। या अगरि मर्द अगरि पाण बिल्कुलु, डिवोर्स ॿार घणा माउ सां अटैच हूंदा हा तो आहिनि, माउ सां रहंदा आहिनि त उहो औरत वेंदी आहे मेंटेनेंस जो केस करण जे लाइ हस्बैंड में, अगरि उनखे तलाक मिली वई आहे हस्बैंड जी तरफ़ों, पोइ चवंदी आहे मूंखे ॿारनि जो ख़र्चो मिले, हीअ मूंखे ख़र्चो ॾे। पोइ कोर्ट हिकिड़ो अगरि उन्हनि में डाइवोर्स न थी आहे, ईअं ई सेपरेशन आहे त कोर्ट में हिकिड़ो प्री ट्रायल जो स्टेज हूंदो आहे फैमिली में। प्री ट्रायल में जज जेको आहे ॿिन्हिनि पार्टियुनि खे विहारींदो आहे विदाउट लॉयर्स, उहे 2 अंदरि कमरे में हूंदा आहिनि चैम्बर में, ऐं उन्हनि को जज पुछंदो आहे त तव्हां कहिड़ो तव्हां में इशू कंट्राडिक्शन कहिड़े मैटर्स ते आहे, तव्हां 2 रिज़ोल्व कयो, घर हलिया वञो। जॾहिं सेपरेशन आहे अञा डाइवोर्स न थी आहे या कुझु, पोइ कोशिशि कंदी आहे कोर्ट बि त उन्हनि में हल थी वञे मामिलो। प्री ट्रायल में हिकिड़ो टाइम ॾींदी आहे, ॿियो ॾींदी आहे, प्री ट्रायल में पाण में तव्हां ॻाल्हि ॿोल कयो। घणो करे मां इहे कोशिशि कंदी आहियां पार्टी खे कन्विंस करे त कंहिंजो घर ख़राबु न थिए, त उते राज़ी कंदा आहियूं असां, कोशिशि लॉयर्स बि असां कंदा आहियूं, पार्टियुनि खे सम्झाईंदा आहियूं त अञा तव्हांजी सेपरेशन न थी आहे, लेडी खुला जे लाइ ई आहे, पोइ तव्हां कोशिशि कयो तव्हां हितूं ई घर हलिया वञो राज़ी ख़ुशी। अॻिते मुश्किलात अथव ॿारनि जे लाइ, ॿारनि जो सोचो, ॿारनि जो न फ्यूचर, पर हो हिकु पेर ते बीठा हूंदा आहिनि। अगरि हिकु पेर ते बीठा हूंदा आहिनि त पोइ उन्हनि जी सेपरेशन थी वेंदी आहे, खुला थी वेंदी आहे, या अगरि पहिरियां डाइवोर्स ॾिनी आहे पोइ मेंटेनेंस ग्रांट थी वेंदी आहे। अच्छा, फौरी तौर ते इंटरम मेंटेनेंस जजिस ग्रांट कंदा आहिनि ॿार जी, अॻिते वञी करे 7 को 8,000 महीने में पर ॿार जे लाइ सुप्रीम कोर्ट डिसाइड कयो आहे त घटि में घटि बेहतरी हुजे। बाक़ी हाणे शुरू में जीअं तव्हां केस फाइल कंदो त ॿार खे पीउ खे चयो वेंदो आहे तुंहिंजी जेतिरी बि सैलरी आहे 4,000 फी ॿार फौरी जमा कर कोर्ट में। उनखां पोइ वरी जॾहिं कस्टडी जो इशू थिए थो, पीउ सिके थो, माउ वटि आहिनि या नॉन कस्टोडियल जेको पेरेंट आहे जंहिं वटि ॿार न आहिनि, उहो वरी कस्टडी ऐं मीटिंग जो विज़िटेशन राइट जे लाइ एप्लीकेशन ॾींदो आहे गार्डियन कोर्ट में, ऐं उनमें सेक्शन 12 में उनखे वरी विज़िटेशन राइट मिलंदा आहिनि, ऐं वरी उहो कोर्ट जी परमिसिस में मिलंदो आहे महीने में 2 दफ़ो ॿारनि खे। अक्सर इहे वीचारा मर्द पवंदा आहिनि ॿारनि सां मिलण जे लाइ, घणो करे औरतुनि जे हवाले कया वेंदा आहिनि ॿार। जी हा वो 7 इयर्स ॿारनि जी त न 7 पर हू ज़ाहिर आहे ॿारनि जी अटैचमेंट माउ सां थिए थी, हुनखे मानी ॾियणु, हुनखे निंड कराइणु, हुन सां प्यारु करणु, हुनखे सभु शयूं, त ॿार ज़ाहिर आहे राग़िब थियनि था मारे, पर पीउ जी दिलि खे केरु वरी चेक करे ॾिसे त ख़बर पए त भई हिनजे अंदरि में केतिरी तड़प आहे, छा आहे। हू पंहिंजी ॿाहिरियूं ज़िम्मेवारी निभाइण लाइ वीचारो परेशान हूंदो आहे, पर किथे किथे वरी पीउ एतिरा ज़ालिम थियनि था जी बिल्कुलु, जेको ॾिसण में न पसंदि कंदा आहिनि, ईंदा ई कोन हूंदा, ठीकु आहे विया त विया कर। अच्छा अहिड़े क़िस्म जा अगरि केसिस थियनि था त पोइ घणनि सालनि ताईं अगरि न्याणी जो औलाद आहे उहो माउ वटि आहे, माउ शादी करे थी बिल्कुलु, त पोइ हुन पीउ जे लाइ छा आहे? हा असल में ई त सेटल्ड लॉ आहे, 7 इयर्स ताईं जेका एज आहे उहा त जेका मदर आहे उन जे हैंड ओवर कई वेंदी आहे कस्टडी, ठीकु आहे, उहो चाहे माइनर छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, उन जी इहो सेटल्ड लॉ आहे। उन खां पोइ कोर्ट छा कंदी आहे, वेलफेयर ऑफ द चाइल्ड ॾिसंदी आहे, ठीकु आहे, त वेलफेयर कंहिं वटि आहे, आइदर फादर वटि आहे या मदर वटि आहे, पोइ कोर्ट उन शइ खे डिसाइड कंदी आहे। ऐं जेकॾहिं मिसाल तौरु वुमेन जेका हुआ औरत उहा ॿी शादी करे थी ऐं उन जो मतिलबु कि कैरेक्टर या कोई अहिड़ियूं सिचुएशन्स या वेलफेयर ॿार जी उन वटि न थी रहे, उन सिचुएशन में उहा कस्टडी फादर जे हैंड ओवर कई वेंदी आहे। फादर जो बि त कैरेक्टर ॾिठो वञे न, लाज़मी थोरी आहे त हो को अहिड़ो हुजे, न फादर जो बि कैरेक्टर ॾिठो वञे न, ईअं हूंदो बिल्कुलु एग्जैक्टली, उनजो प्रोफेशन कहिड़ो आहे, किथे उथे वेहे थो, केॾी महिल अचे थो, कंहिंमें वञे थो, अगरि उन हवाले कयो वेंदो त घर में केरु देखभाल कंदो न्याणीअ जी, माउ त वरी बि आहे, पर इहे शयूं ज़ाहिर कोर्ट ई चेक कंदी। हा बिल्कुलु, वेलफेयर ॾिसंदा आहिनि, मेन उन में जेको आहे उहो वेलफेयर आहे, वेलफेयर ऑफ दी माइनर, उहा ॾिसी करे पोइ कोर्ट इवन कंहिं ॿिए माण्हू जे बि हैंड ओवर जेको लॉफुल गार्जियन अपॉइंट थींदो आहे उन जे हैंड ओवर कंदा आहिनि, त ॾिसंदा आहिनि त वाक़ई ॿार जी जेकॾहिं इन माण्हू वटि जेकॾहिं वेलफेयर आहे त पोइ कस्टडी उन जे हैंड ओवर कंदा आहिनि।
जी जी पर पीउ अकेलो आहे, न्याणी वॾी आहे या ॿार वॾा आहिनि जी जी ऐं पीउ नौकिरी ते वञे या घर ते ॿार खे कीअं संभालींदो, उन वटि केरु आहे कोन, जी जी औरत शादी करे छॾी, चवां थो न त ॿार सफ़र कनि था, बिल्कुलु पोइ त उहा जेका न्याणी आहे उन्हनि जे लाइ जेको उनजो उनजी माउ जो ॿियो मुड़ुसु आहे उहो बि त ग़ैर मुहरम आहे, जी 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 ईअं थींदो हूंदो यकीन। बिल्कुलु पोइ इन करे आउं चवंदो आहियां सभिनी घर भातियुनि खे जेके बि असां ॾिसण वारा आहिनि त ख़ुदा जे वास्ते अहिड़ा क़दम न खणजनि, किथे किथे दरगुज़र करणु खपे, बिल्कुलु सफ़र ॿारनि खे करिणो ई पवंदो आहे। ऐं पोइ ॿार जेकॾहिं नंढा आहिनि बेसम्झनि त पोइ असां ॿारनि खे रुलंदे ॾिठो आहे, हा बिल्कुलु उनखे असां परेशान थींदे ॾिठो आहे, उनजे वालदेन खे परेशान थींदो जेको इहे क़दम खणी चुका हूंदा आहिनि, बिल्कुलु पोइ सवाइ पछतावे जे कुझु न हूंदो हा आहे। बिल्कुलु शुरू में त उहे शशका नज़र ईंदा आहिनि, चमका नज़र ईंदा आहिनि, नई ज़िंदगी नज़र ईंदी आहे, नओं जीवन साथी आहे, बिल्कुलु पर नओं जीवन साथी बि आस्ते आस्ते उहो पुराणो थियणो आहे, सही सभु शयूं ते बहरहाल ई। अच्छा, ॿिया जेके इशूज़ थियनि था जेके असांजे कोशिशि आहे त असां पंहिंजे हिनखे ॿुधायूं। जी जी अॼुकल्ह अधी मोबाइल ते जेको ई साइबर क्राइम आहे, जी तव्हांखे मूं फेसबुक जी मोकिली रिक्वेस्ट, तव्हां मुंहिंजी एक्सेप्ट ई न कई, वरी तव्हांजो नंबर मूं वटि हथु आयो, मां तव्हांखे रोज़ु गुड मॉर्निंग यू आर लुकिंग ब्यूटीफुल, सही तव्हांखे मूं व्हाट्सएप ते, तव्हांखे मूं इंस्टाग्राम ते, सोशल मीडिया ते, फेसबुक ते रिक्वेस्ट मोकिलण, तव्हां कमेंट पास कयो, तव्हांखे ॻाल्हि ई नथी वणे, तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु छा था करे सघो? अदा FIA में कंप्लेंट थींदी आहे जी, हा FIA में कंप्लेंट थींदी आहे, उहो राइटिंग में ॾियनि, उनजी रिसीविंग कॉपी रखी छॾनि पाण वटि, ठीकु, हिकिड़ी कॉपी रिसीव कराए ऐं उनखे सॼी डिटेल ॿुधाइनि, पंहिंजा नंबर ॾियनि, कुझु ॾे वेट करनि इन में त छा आहे, त छा करे थो, एक्शन थिए थो नथो ॾिए, हिकु ॿ दफ़ो पुछा करनि, 15 ॾींहं महीने खां पोइ वरी कंहिं कोर्ट को रुजू करे सघनि था। बाक़ी हाणे इन जा लॉ स्ट्रिक्ट थी विया आहिनि, ॾाढो इन ते एक्शन थींदो आहे साइबर क्राइम। अॼोकी अख़बार में बि आहे, पंहिंजी अख़बार में त नौशर फ़िरोज़ जा कुझु दोस्त कुझु वधीक जज़्बाती थी विया, उहे ख़ैर सां रिमांड ते अथव था, जेके दोस्त असांजा ॾिसनि था उनखे ॿुधाईंदो हलां त हुनजो रिमांड थियो आहे, फ़िलहालु थाणे ते पोइ जेल वेंदा ऐं पोइ पाड़े में ई मोबाइलनि में इन में, त अॼुकल्ह त इहो ॾाढो आसानु आहे, त अगरि कंहिंजो कुझु तव्हांखे जांच करणी आहे, तव्हां रुॻो अॻे चयो इहो मोबाइल तव्हां पासवर्ड हटाए थोरो ॾे 5 मिंट, पोइ सॼो वठिजी वेंदो आहे न, सॼी प्राइवेसी सॼी प्राइवेसी में ख़बर पइजी थी वञे त भई अॻे जो कहिड़ो मिज़ाज आहे, किथे आहे, कीअं। अच्छा, तव्हां वटि अगरि के अहिड़ा केसिस अचनि था, न्याणी नथियूं ॿुधाइनि, जी जी उनजा भाउर या पीअर अचनि था ऐं पंहिंजी न्याणी जे बिहाफ ते तव्हां वटि कंप्लेन कनि था, जी जी पोइ उनजे लाइ छा लाइ उन जे लाइ बि बिल्कुलु लॉ आहे त हू कोर्ट उन्हनि खे एथोराइज़ कंदी आहे, कंहिं बि जेको उन्हनि जो पीउ आहे, भाउ आहे, जेकॾहिं पर्दा नशीन लेडी आहे, हू ईज़ीली नथी अची सघे पुलिस स्टेशन या कोर्ट, त उन सिचुएशन में कोर्ट उन जे फादर खे या भाउ खे इहो अथॉरिटी ॾींदी आहे त तव्हां कंप्लेंट फाइल कयो। अच्छा, हा, इवन जेकॾहिं को गवर्नमेंट एम्प्लॉई आहे ऐं हू ईज़ीली नथो अची सघे त उन जे लाइ बि हू डिपार्टमेंट बि एथोराइज़ कंदो आहे ऐं कोर्ट बि उनखे अलो कंदी आहे त तव्हां भले उन जे बिहाफ ते तव्हां ई करे केस फाइल करे सघो था। इहो आहे लॉ आहे, बिल्कुलु सेटल्ड लॉ आहे, त उन जे बिहाफ ते उनजो भाउ या केतिरी सज़ा मिली सघेसि थी? उन्हनि में असल में जेको इलेक्ट्रॉनिक ऑर्डिनेंस आहे 2002 जो, त उन में बि मिनिमम जेका हुआ उहा 10 years, नॉट लेस दैन 7 years ऐं नॉट मोर देन 10 years एसी ताईं आहे, माना कन्विक्शन आहे। उन सां इहो बि ॾिठो वेंदो आहे त उन सां गॾोगॾु ॿिया कहिड़ा लॉज अट्रैक्ट कनि था या उन जी जेको बि सर्कमसिस्टेंसिस आहिनि या जेका सिचुएशन क्रिएट थिए थी उन में ॿिया बि कानून कहिड़ा लागू थी सघनि था, पोइ उहा मुख़्तलिफ़ कन्विक्शन उहो मिली करे पोइ उहे अवॉर्ड कंदा आहिनि। उनखे सज़ा हा बिल्कुलु 10 सालनि ताईं सज़ा मिली सघे, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जंहिंजी फेक आईडी हुजे थी, फेक आईडीज़ तव्हां अक्सर असां ॾिठो आहे, फेक आईडी में बि त इहो ई लॉ आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया लॉ में इहो ईंदो आहे, उनमें बि इहे ई लॉ आहिनि। हाणे उनमें ॾिसूं फेक आईडी जो मिसयूज़ केतिरो कयो आहे, फैक्ट हर केस जा अचनि थियूं न्याणियूं कंप्लेन करणु अक्सर हाणे या न ईंदियूं न था, पंहिंजा जंहिंजा पेरेंट्स उन्हनि खे एतिरो कॉन्फिडेंस ॾियनि त उहो शेयर करनि पंहिंजे माउ पीउ सां। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, न्याणियुनि खे जेतिरो तव्हां कॉन्फिडेंस ॾींदो, एजुकेट कंदो, उनखे पंहिंजे पेरनि ते बीहारींदो, उतां सां कुझु ॻाल्हाइण जे क़ाबिल थींदी। त मां पीउ खे या भाउ खे इहा ॻाल्हि ॿुधायां, अक्सर त असांजी सोसाइटी में त न्याणी आहे, तुंहिंजी तरबियत ॿिए तरीक़े सां कई वेंदी आहे, पुटनि जी ॿिए तरीक़े, पुटु कॉन्फिडेंट हूंदा आहिनि, जेको आयो पीउ खे ॿुधायो, माउ खे, न्याणियुनि खे थोरो प्रेस करे रखियो वेंदो आहे। त उहो अगरि कंहिं घर में कॉन्फिडेंस मिले थो त उहा शेयर कंदी आहे ॿाहिरनि सां।
पीउ सां ज़ाहिर आहे उनजे लाइ तव्हां वटि वेलफेयर अहिड़ियूं शिकायतूं बि ॾींदियूं आहिनि अदी मां इन करे आई आहियां खुला जे लाइ त मुंहिंजो मुड़ुसु सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठो आहे अलाए कंहिंखे थो मैसेज करे अलाए कंहिंसां थो ॻाल्हाए असां सां ॻाल्हाए ई नथो बसि मोबाइल खणी कमरे खां ॿाहिरि हले थो वञे बिल्कुलु या राति जो देरि सां हिन जी मोबाइल पे थी हले या सेवड़ जे अंदरि पियो थो ॻाल्हाए कंहिंसां थो ॻाल्हाए ख़बर ई नथी पए इन जो शक में या हिन में इन जो फ़र्क़ु पियो आहे सोशल मीडिया जो डिवोर्स में सोशल मीडिया जो तमामु घणो फ़र्क़ु पियो आहे ही पैकेजिस आहिनि हर नंढी नंढी ॻाल्हि छोकिरी पंहिंजे घर वारनि खे ॿुधाईंदी आहे अॼु घर में इहो थियो अॼु घर में इहो थियो हीअ आयो हीअ वियो मां सुबुह को एतिरो कमु कयो आहे मां हीअं थी वई आहियां त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ज़ाहिर आहे माउ पीउ खे वॾियूं लॻंदियूं आहिनि पहिरियां इहो मीडिया न हूंदो या इंटरनेट न हूंदो त ख़तो किताबत थींदी पुराणे दौर में त उन टाइम तलाक जो रेशो बि घटि हूंदो छोकिरी नंढी नंढी ॻाल्हि पेरेंट्स खे न ॿुधाईंदी बर्दाश्त कंदी जेको महीनो 15 ॾींहं पोइ महीने खां पोइ मीटिंग थींदी माउ पीउ जी या मुलाक़ात या ख़त जे ज़रिए फ़ोन जे ज़रिए त उन टाइम ते एतिरो इहे ॻाल्हियूं त न कंदी हाणे त सॼो ॾींहुं पैकेज आहे कन ते फ़ोन आहे सॼो ॾींहुं इहे ॻाल्हियूं हलनि ॿिन्ही जो ॾोह आहे मां त इनखे चवंदो आहियां ॿिन्ही जो ॾोह आहे घर वारो जेको या मर्द आहे जी जी बिल्कुलु उहो बि त घणो वक़्तु पंहिंजो मोबाइल ते थो सर्व करे बिल्कुलु बिल्कुलु मतिलबु उहो अचे थो घर में छाजा ॿार छाजियूं ॻाल्हियूं अचे थो ऑफिस खां ॿाहिरि थींदो ऐं मोबाइल ते वेही थो रहे कीअं पुछो त जवाबु ॾिनई न ॾिनई का फिल्म ॾिठई ॿियनि खे कमेंट में पूरो हूंदो सोशल मीडिया ते एक्टिव हूंदो घर वारनि खे जेको क्वालिटी टाइम ॾियणु आहे उहो कोन्हे औरत बि ईअं आहे अगरि मर्द अचे थो घर ॾे या उहो थकिजी थो अचे कमकारनि में ऐं उहा फ़ोन ते लॻी पई आहे या उहो पंहिंजे स्टेटस खे अॼुकल्ह सेल्फियूं रखणु हेॾां होॾां करे इहो मूंसां इहा ॻाल्हि वणे ई नथी बाबा तूं मुंहिंजी घरवारी आई मुंहिंजा हिकिड़ा पंहिंजा इशू तोखे दुनिया प्रति जहान ॾिसे असांजे पंहिंजो ख़ानदान ॾिए आहिनि न भरम जी ख़ानदान इन नंढियुनि शयुनि खे कीअं तव्हां ॾिसंदा आहियो तव्हां वटि जॾहिं केसिस ईंदा आहिनि त जी अदा इहे शयूं त अदा मोबाइल फ़ोन त ॿारनि जी एजुकेशन बि ख़राबु कई आहे पेरेंट्स घर जो सभु मोबाइल फ़ोन त हर शइ जी जड़ आहे हाणे त इहो मोबाइल फ़ोन कैमरा बि थी वियो आहे मोबाइल फ़ोन अलार्म बि थी वियो आहे तव्हांखे ख़बर आहे सभु शइ मोबाइल फ़ोन कवर कई आहे हाणे ही अगरि सोशल मीडिया अदा इहो ई ॻाल्हियूं कंदा आहिनि त इहा फेसबुक ते आहे इन जा एतिरा दोस्तनि या ईअं या हस्बैंड इहे ई कंप्लेन्स कंदो आहे जॾहिं फैमिली मैटर में पाण में अनबन थींदी आहे ईगो ते अची ॻाल्हि पहुचंदी आहे त आख़िर में कंदे कंदे करे पूरियूं ॻाल्हियूं जॾहिं डिटेल में पुछंदा त ॻाल्हि कुझु हूंदी न आहे एॾी वॾी ॻाल्हि हूंदी न आहे न जो डाइवोर्स ताईं ॻाल्हि पहुचंदी आहे त उनमें इहे ई ॻाल्हियूं कुझु फैमिलीज़ में इहे मैटर ईंदा आहिनि त हीउ मोबाइल ते लॻो पियो हूंदो आहे अलाए कंहिंसां लॻो पियो हूंदो आहे या हू चवंदो आहे त हिन जे हथ में सॼो ॾींहुं मोबाइल हूंदो आहे या मुंहिंजी ज़रूरतूं पूरियूं नथियूं करे या घर जो ख़्यालु नथी रखे मोबाइल में हूंदी आहे इहे शयूं मोबाइल ते बिल्कुलु ऐं रेशो ऑफ जेको सेपरेशन आहे उनजो मेन ग्राउंड मतिलबु रीज़न जेको आहे उहो इन मां ई थींदो आहे अक्सर करे इहे ई माना हूंदियूं आहिनि त उहो माना शक कंदा तव्हां एतिरो टाइम अलाए कंहिंसां था फ़ोन ते ॻाल्हायो औरत मर्द ते हणंदी आहे मर्द वरी औरत ते पोइ इहे माना जेके बि हींअर केसिस थियनि था सेपरेशन जा उहो मोस्टली इन रीज़न जे करे थियनि था त मिसयूज़ जेका मोबाइल थिए थी त उहो डाउट में अची थो वञे मर्द त अलाए कंहिंसां थी ॻाल्हाए अलाए कंहिंजो मैसेज आयो अथसि त इवन पहिरियां ईअं न हूंदो हुयो ऐं पहिरें जेको दौरु हुयो पहिरियों टाइम जेको मोबाइल फ़ोन खां पहिरीं त उन जा रिलेशनशिप्स बि स्ट्रॉन्ग हूंदा हुआ ऐं जेके केसिस आहिनि सेपरेशन जा उहे इलाही माना घटि हूंदा हुआ पर हींअर जेके माना वधनि था उहो सिर्फ़ु इन जो मेन ग्राउंड उन जो इहो अचे थो सोशल मीडिया मोबाइल जो इस्तेमालु राति जो देरि सां मैसेज करणु फ़ोन ते ॻाल्हाइणु या बिज़ी रहणु या टाइम न ॾियणु रुगो फ़ोन ते टाइम ॾिए थी या ॾिए थो बिल्कुलु इहे रीज़न आहिनि बिल्कुलु छो जो हुन में असुल में जेके रेस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि मर्द ते उहे त उनखे प्रॉपरली पंहिंजो जेको उन ते लाइबिलिटीज़ आहिनि उहो ऑफिस वर्क आहे जेको बि आहे उहो जॾहिं घरु अचे थो त उहो जेको टाइम आहे उहो पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी वाइफ खे उहो टाइम ॾिए त बाक़ी जेकॾहिं फ़ोन ते ॻाल्हाए थो या मिसाल तौरु हिकिड़ो सॼो ॾींहुं ॿाहिरि आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ा माना औलाद आहिनि या वाइफ आहे त हुन जा बि ऑब्लिग राइट्स आहिनि उन्हनि जा जेके मैरिशल राइट्स आहिनि उन्हनि जी हू परफॉर्मेंस जेकॾहिं मिसाल नथो बि करे या उन्हनि खे टाइम नथो ॾिए त इहो हिकिड़ो माना मेन रीज़न थिए थो हुनजो सेपरेशन जो या इवन लेडी आहे जेकॾहिं मर्द ॿाहिरां थकी टुटी अचे थो कमाए करे घर में त उनजे लाइ इहो फ़र्ज़ु आहे त उनखे टाइम ॾिए प्रॉपरली ऐं त जीअं असुल में जेको हीउ रिश्तो हूंदो आहे शादी जो उहो फीलिंग्स जी अटैचमेंट हूंदी आहे जेकॾहिं थोरी बेड़ी मिसअंडरस्टैंडिंग थींदी आहे हिकु ॿिए जो मुंहुं न वणंदो आहे या ईगो वारी ॻाल्हि ईंदी आहे त पोइ उन रीज़न जे करे ई सेपरेशन जा इशूज़ थींदा आहिनि अलाह रहम करे वॾी महिरबानी अदा असां ॾाढो डिॼारियो आहे तव्हां ॾाढो ॿुधायो सुठो कयो आहे तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि अॼु वॾी महिरबानी ॾिसां मां थोरे वक़्त में तव्हां कम जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं मूंखे उमेदु आहे त असांजा जेके घर भाती ॾिसनि था त अॼु असां मुख़्तलिफ़ शयुनि ते थोरे वक़्त में घणे ॻाल्हाइण जी हिकु त उहे भेनरूं जेके हक़ु नथियूं वठी सघनि उनखे पंहिंजो हक़ु वठणु खपे
उहे अदियूं जेके सोशल मीडिया ते जंहिंजो घणो पंहिंजो या उनजे घर वारे जो आहे त उनखे सोचणु खपे या उन्हनि ॿाहिरनि खे बि त असां हिन मोबाइल जे करे पंहिंजे उन रिश्ते खां महरूम थियूं था जेके रिश्ता इंसान जी ज़िंदगी में ॾाढी अहमियत रखंदा आहिनि। उन्हनि में पोइ ॿार सफ़र कनि था, सभु शयूं थियनि थियूं। त इहे कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे इस्तेमाल खे ऐं असां उनजे कानूननि मुताबिक़नि खे असां सम्झण जी कोशिशि कयूं। असां तॾहिं अखि खोलींदा आहियूं जॾहिं पाणी नक खां मथे हलियो वञे ऐं पोइ ॿुॾी पाण खे ई उन में साहु ॾियणो थो पवे। परेशानियूं आहिनि, तकलीफ़ूं आहिनि, ॾाढियूं आहिनि। जॾहिं को इंतिहाई क़दम खणण लाइ केरु माण्हू अॻियां वधे त पहिरियां इन्हनि सभिनी शयुनि खे नोट करे। ॿ ख़ानदान आहिनि, उहे जुड़ियल आहिनि, त उनखे कहिड़े तरीक़े सां पंहिंजी ज़िंदगी में उन घर खे बचाइण जी ज़रूरत आहे। मर्द ते बि ज़िम्मेदारी आहे, औरत ते बि ज़िम्मेदारी आहे। उहो नथा ख़्यालु कनि त असांजे ॿारनि जो छा थियो, जज़्बाती थी वञनि था। ऐं सच पुछो त भरियल घर वीरान थींदे असां ॾिठा आहिनि, ॿुधा आहिनि, सम्झा आहिनि। त इन करे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे इग्नोर कजे, हिक ॿिए खे वक़्तु ॾिजे। हीउ मोबाइल आहे त तमामु 24 कलाक ॾाढा आहिनि, को बि हिकु अधु कलाकु किथे इस्तेमालु ॾिठूं छा थियो छा न थियो, जीअं अख़बार पढ़ंदासीं अॻ में तीअं ख़तमु थी ॻाल्हि। थोरो को ज़रूरी कमु आहे करे वरी माण्हू उनखे पासे ते करे छॾे, बहितरु आहे। हिनखे ज़रूरत जे हिसाब सां, ख़्वाहिश जे हिसाब सां त पोइ शयूं वधंदियूं थी वञनि। बहरहाल ॾाढो सुठो लॻो असांजे पंहिंजे महिमान सां मुलाक़ात करे। वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही दोस्तनि जी। पहिरीं असां ॻाल्हायोसीं पे असांजा ॿ जेके नौजवान वकील दो ऐं अदी हुया, उन ॾाढी सुठी ॻाल्हि कई त फैमिलीज़ जा जेके इशूज़ थियनि था उहे नंढा नंढा इशूज़ आहिनि, उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। मोबाइल फ़ोन्स ते पॉज़िटिव इस्तेमालु बि आहे, नेगेटिव इस्तेमालु बि आहे। जेको शक पैदा करे थो घरवारी घरवारे में, मोबाइलनि जा जेके सोशल मीडिया अकाउंट आहिनि उन में उहो ॿियनि खे त लाइक कनि था, पर घर वातियुनि जे कंहिं चङे अमल जी का तारीफ़ बि नथा कनि या नथियूं कनि। त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे ठीकु करणु ज़रूरत आहे। ब्रेक खां पोइ अॼु असां वटि हिकिड़ो टिपिकल ऐं थोरो मुख़्तलिफ़ टॉपिक आहे, इनखे सम्झण जी ज़रूरत आहे। कोशिशि कंदासीं असां पंहिंजी सभिनी घर भातियुनि सां शेयर कयूं। त दोस्तो, घर में या पाड़े में या ख़ानदान में के अहिड़ा ॿार बि अची वञनि था जेके आम ॿारनि खां थोरा मुख़्तलिफ़ थियनि था, जंहिंखे केयर जी वधीक ज़रूरत आहे ऐं स्पेशली माउ ऐं पीउ जी केयर जी। उहे सम्झनि उन ॿार जे बिहेवियर खे, एटीट्यूड खे। ऐं खोड़ ॿार अहिड़ा आहिनि जेके डाउन सिंड्रोम थियनि था, पोइ माइट परेशान थियनि था त छो ईअं थो करे। के ॿार अहिड़ा आहिनि जेके थोरो घटि ॾिसी सघनि था, के ॿार अहिड़ा आहिनि जेके घटि पढ़ी सघनि था, के ॿार अहिड़ा आहिनि जेके स्लो स्पीकर्स आहिनि या लेट स्पीकर्स आहिनि, देरि सां ॻाल्हाइनि था, ॿुधनि सभु कुझु था, सम्झनि सभु कुझु था, ॾिसनि सभु कुझु था, पर ॻाल्हाइण में उन्हनि खे हबक आहे। के ॿार बिल्कुलु नॉर्मल आहिनि, पर ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे उनजे ॻाल्हाइण में गैप अची थो वञे ऐं हो जेके असां वटि हकला चवंदा आहिनि या जेके चवंदा आहिनि हबक जेकी चइबी आहे, त ॻाल्हाइण में हबक अथसि। त उहे सभु इलाज थियण जोगा इशू आहिनि जेके थोरी केयर जी ज़रूरत आहे, थोरो प्रोफेशनल सां राब्ते में अचण जी ज़रूरत आहे। सो अॼु असां इन्हनि शयुनि ते ॻाल्हाईंदासीं जिन जे घरनि में या जिन जे ख़ानदाननि में, जिन जे पाड़े में या जिन जे स्कूलनि में के अहिड़े क़िस्म जूं शयूं थियनि थियूं त उहे हिन प्रोग्राम खे ॾिसनि ऐं सम्झण जी कोशिशि कनि इशूज़ खे ऐं उन्हनि ॿारनि खे कहिड़े तरीक़े सां डील कजे। तमामु ज़रूरी आहे। त अॼु असांजी मुअज़्ज़िज़ महिमान अदी आहे, जेका ट्रेनर बि आहे, जेका सम्झे बि थी इन्हनि शयुनि खे ऐं ज़ाती घर में पंहिंजे हिकु ॿार खे इन तरीक़े सां डील बि करे थी। कचहरी कंदासीं, पुछंदासीं त जेके ॿार देरि सां ॻाल्हाइनि था या माउ पीउ जी तरबियत आहे या ॿार खे कहिड़े तरीक़े सां डील कजे। अॼु असांजी मुअज़्ज़िज़ महिमान आहे अदी महरीन मुश्ताक। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कीअं आहियो अदी? ठीकु आहियो तव्हां? बिल्कुलु मज़े में। अच्छा अदी, हे जेके ॿार थियनि था ख़ासि तौर ते जीअं असां ॻाल्हायोसीं पिए, त हिकिड़ा ॿार अहिड़ा थियनि था जेके नॉर्मल आहिनि, जेके वक़्त खां पहिरीं जेके 14-15 महीननि जा ॿार आहिनि ऐं ॻाल्हाइणु शुरू था कनि, तोते वांगुरु शुरू थी था वञनि, 2.5 सालनि ताईं ठीकु ठाकु ॻाल्हाए था वञनि। के ॿार आहिनि जेके 2.5 सालनि ताईं अञा ताईं बाबा अम्मा मस्तु था ॻाल्हाइनि, पाणी खपे छा खपे, 4 सालनि खां पोइ वञी थोरो थोरो ॻाल्हाइणु शुरू कनि था। त अहिड़नि ॿारनि खे छा चइबो आहे जेके देरि सां ॻाल्हाईंदा आहिनि? स्पीच डिले यूजुअली असां त ॿुधो आहे, स्पीच डिले चवंदा आहिनि। हिकु बसि एब्रीवेशन आहे स्पीच डिले। उन में काफ़ी सारा शयूं अची थी वञनि। कुझु मेंटली थोरा सा ॿार एॾा न हूंदा आहिनि, कोप अप न करे सघंदा आहिनि। कुझु ॿार जेके हूंदा आहिनि हो हूअं ई शायदि ज़बान ॻरी हूंदी आहे। इलाही सारा रीज़न्स ॿुधाईंदा आहिनि असांखे की स्पीच डिले जो इहे रीज़न्स आहिनि। पर हिकिड़ा ॿार बिल्कुलु ॿुधी न सघंदा आहिनि, उहे ॻाल्हाए बि न सघंदा आहिनि। बिल्कुलु अॼुकल्ह त हिकिड़ी नई रिसर्च इहा आहे त असां जेके गुंगो ऐं ॿोड़ो सॾियूं था, सिंधी में आम तरीक़े सां मां चई छॾिया ताकी सम्झण में अचे, त हींअर अमेरिका में ऐं ॿियनि मुल्कनि में उन्हनि जे लाइ बाक़ाइदा रिसर्च कई वई आहे त उहे
ॿुधी त कोन था सघनि पर ॻाल्हाए सघनि था, पर ॻाल्हाइनि इन करे कोन था छाकाणि त उन करे ॿुधो ई न आहे उचार कीअं थियनि था। त उन्हनि खे हाणे नंढा नंढा ऑपरेशन थियनि था ऐं नंढियूं नंढियूं डिवाइसिस आयूं आहिनि ताकी हू ॿुधी सघनि था ऐं पोइ उनखां आस्ते आस्ते स्पीच थेरापी कराई थी वञे ऐं हू बिल्कुलु सही था ॻाल्हाइनि, नॉर्मल था ॻाल्हाइनि जीअं ॻाल्हाइणु खपे, पर उन में 2-2.5-3 सालनि जी महिनत लॻे थी ताकी उन्हनि खे जीअं ॿार खे ॻाल्हाइणु सेखारिबो आहे तीअं उन्हनि थोरा मेच्योर ॿार थियनि था पर उनखे सेखारे। असां वटि अञा अहिड़ी प्रैक्टिस न आहे। आहिनि काफ़ी सारे स्कूल्स आहिनि, ॿुधो आहे की हुते डेफ एंड डम खे इलाही सुठे तरीक़े सां हलायो थो वञे। माशाल्लाह इहे ॿार नॉर्मल ॿारनि खां वधीक सुठो रिस्पॉन्स कंदा आहिनि ऐं इलाही अॻिते वञनि पिया। हा, तव्हांजे ॿार सां कहिड़ो इशू आहे? मुंहिंजे ॿार सां ऑटिज़म जो इशू आहे। अच्छा, हा, त इहो छा थींदो आहे जंहिंखे ख़बर न आहे उनखे तव्हां थोरो डिटेल में ॿुधायो जेकॾहिं हुन वटि को अहिड़ो ॿारु आहे। ऑटिज़म जेको आहे उहो ॿारु बेसिकली थोरो सो पोयां आहे, मतिलबु पंहिंजी उमिरि खां उनजे मतिलबु हूअं बज़ाहिर त नज़र नथो अचे छो माशाल्लाह ॾाढो शार्प आहे, पर चवनि था की हुन में माइंड जेको आहे उहो पंहिंजी एज खां काफ़ी पोयां आहे। अच्छा, त इन करे उहो रिस्पॉन्स जेको आहे उन हिसाब सां ॾिए थो। त कुझु अहिड़ी शइ आहे जेका अञा ताईं पकड़ में नथी अचे, छो जो जेतिरा बि असां रिपोर्ट्स करायूं आहिनि कुझु बि न ॿुधाईंदा आहिनि, पकड़ में नथी अचे कि एग्ज़ैक्टली मसइलो छा आहे जो उहो ॻाल्हाए कोन थो। उहो शयुनि खे पॉइंट आउट करे वर्ड्स त ॻाल्हाए थो वञे पर प्रॉपर सेंटेंसिस कोन थो ॻाल्हाए। हथु असांजो खणी वेंदो आहे, का शइ ॿुधाइणी हूंदी अथसि हथु खणी वेंदो आहे या पाण हुन शइ खे करण जी कोशिशि कंदो आहे। त रीज़निंग माइंड ॾाढो सुठो अथसि हुनजो, पंहिंजी तरफ़ खां शयूं जनरेट कंदो आहे, आइडियाज़ जनरेट कंदो आहे। न उन माउ पीउ खे उन ॿार सां कीअं डील करणु खपे? असां त फ़िलहालु सभिनि में पहिरियों त सब्र, छो जो काफ़ी हिकिड़ी नॉन स्टॉप हिकिड़ी मतिलबु अनथक महिनत जंहिंखे चइजे न कि मतिलबु हिकिड़ी काफ़ी मुश्किल लाइफ थी वेंदी आहे, पूरी फैमिली जे मथां इलाही मुश्किल लाइफ थी वेंदी आहे। त इन ॿारनि जे लाइ असांखे शुरू में त असां हिन खे संभाले पहिरियों त सम्झ में ई न पिया आयो। ठीकु आहे, पोइ वरी असां टेस्ट वग़ैरह करायो। केतिरनि सालनि खां पोइ ख़बर पई? एक्चुअली मसइलो मुंहिंजो जेको मेजर थियो उहो थियो कि मुंहिंजे फादर जी इन ड्यूरेशन में डेथ थी वई। मां हिन जो एडमिशन करायो पियो हिकिड़ी जॻह ते, मुंहिंजे हस्बैंड मना कयो कि न ईअं फ़िलहालु एॾी जल्दी न कराए। 1.5 साल में मुंहिंजो हुयो कि मां हिनखे एटलीस्ट स्कूल में विझी ईंदमि। त उनखां पोइ मुंहिंजे फादर न वरी बि ॿार में, छो जो मां मॉन्टेसरी जो बैकग्राउंड आहे त मूंखे काफ़ी शयूं ख़बर आहिनि कि नंढे ॿार खे नंढे हूंदे खां अगरि एक्टिविटीज़ में लॻाइजे न, उनखे थकाइजे न, एक्टिविटीज़ में लॻाइजे त उनजी दिमाग़ इलाही तेज़ थी वेंदो आहे। त मुंहिंजे फादर जी डेथ थी तक़रीबन साल मां थोरो डिप्रेशन में हली वई हुअमि, शॉक में हली वई हुअमि। त उन में हे थोरो सो इग्नोर थी वियो। त 2.5 सालनि में वरी मां जॾहिं रियलाइज़ कयो कि सफ़ाई नथो ॻाल्हाए त हे त ॾाढी ग़लति शइ थी वई आहे, त पोइ असां हिन खां टेस्ट वग़ैरह कराया ऐं पोइ असां वरी भॼियासीं, हिनजी थेरेपीज़ ते वियासीं। त घर में बि मुसलसल सां ॻाल्हायूं पिया हिन सां। पहिरियों शुरू में त सम्झ में न पिया आयो, छो जो मुंहिंजे लाइ पहिरियों एक्सपीरियंस हुयो फैमिली में किथे बि। तव्हांखे इन खां पहिरीं त 2 ॿार आहिनि, हिकिड़ो माशाल्लाह 15-16 सालनि जो ॿारु आहे, ॿियो 12 सालनि जो 16 इयर्स जी धीउ आहे ऐं 11 इयर्स जो पुटु आहे। तव्हां त ज़ाहिर ॿारनि खे डील करणु त तव्हांखे हिकिड़ो नॉर्मल शइ, हिकिड़ो पहिरियों ॿार त न हुयो, पर तव्हांखे बि बाद में ख़बर पई त हिन सां कुझु इशूज़ आहिनि। हा, इहो इशू मूंखे एटलीस्ट मुंहिंजे करियर में कॾहिं बि अहिड़ो को ॿारु न आयो जंहिंमें ऑटिज़म हुयो या ADHD हुयो या को डाउन सिंड्रोम हो, अहिड़ो को बि ॿारु मां डील न कयो। मां डिस्लेक्सिया जा केसिस डील कया हुया ऐं जेके ॿार थोरा सा पोयां हूंदा आहिनि त हुननि खे असां हटाए ऐं हुननि खे डील कयो। जेको मुंहिंजो मतिलबु एजुकेशन जे करियर में रहियो उहो त असां कयो, पर अहिड़ो ॿारु फस्ट टाइम आयो मुंहिंजे हस्बैंड वटि बि, मूं वटि बि, छो मुंहिंजे हस्बैंड जो बि तालुक़ु हुन सां हुयो एजुकेशन सां। असां बोड़ा ॿार बि ॾिठा पर कॾहिं बि अहिड़ो ॿारु न ॾिठो, त काफ़ी मूंखे प्रॉब्लम थियो। त मां बि थोरो सो अञा बि डिप्रेशन में हली, मूंखे मतिलबु राति जो निंड न ईंदी कि हिन फ्यूचर छा थींदो। पर स्लोली हिन डेवलप करे वरिता सेंसिस ऐं हिन रिस्पॉन्स। कॾहिं ख़बर पई? 2.5 सालनि जो जॾहिं थियो? 2.5 सालनि में मां रियलाइज़ कयो, त पोइ असां हिनखे ॾिठा, टेस्ट वेस्ट कराया हुया। तेसीं ताईं तव्हांखे माउ खे ख़बर न पई पए त? न, मां थोरो सो हुअमि तव्हां त पंहिंजी ट्रांस में सडन डेथ जी वजह सां न मुंहिंजा सेंसिस थोरा सा बिल्कुलु सीज़ थी विया। अलाए छा थियो, मूंखे सम्झ में न पिया आयो। सडन डेथ हुई न त मूंखां बिल्कुलु बर्दाश्त न थियो, सम्झ में न पिया आयो कि कीअं थियो। बिल्कुलु बिल्कुलु। त उन करे पोइ तव्हां हाणे आस्ते आस्ते हिनखे डील करणु तव्हां शुरू कयो। पोइ छा कजे? जीअं हीअं तव्हांखे त बाद में ख़बर पई, असांजी खोड़ सारियूं भेनरूं या भाउर ॾिसनि था जिनजे पंहिंजे घरनि में बि अहिड़े क़िस्म जो ॿारु आहे, हाणे हू कीअं डील कनि? मतिलबु हू पाण परेशान आहिनि, तव्हां त हींअर उन एक्सपीरियंस मां गुज़री चुका हो, पर घणनि जी ज़िंदगी में थी सघे थो हाणे थियो हुजे, त उनखे तव्हां कीअं गाइड कंदो? छा करणु खपे? हर ॿार जो अलॻि हूंदो आहे, पर मुंहिंजो जेको ॿार सां मां कयो उनमें इहो कयो कि मां हिनखे राइम्स ॿुधंदो हुयो, उन सां एक्शन फॉलो कंदो। अच्छा, मां ऑब्ज़र्व कयो, तव्हां ऑब्ज़र्व कजे न कि ॿार खे हिन जो लर्निंग जो क्राइटेरिया छा आहे।
हे मुंहिंजो ॿारु जेको विजुअल लर्नर आहे उहो ॾिसी सिखंदो आहे, कॉपी कंदो आहे, कॉपी कैट आहे। त के ॿार अहिड़ा हूंदा आहिनि एक्शन्स खे फॉलो कंदा आहिनि, के ॿार ॿुधी फॉलो कंदा आहिनि, अलॻि अलॻि हिकिड़ो हूंदो आहे न सिखण जो हिकिड़ो अलॻि अलॻि तरीक़ो हूंदो आहे हर कंहिंजो। त ही विजुअल हुयो त असां हिनखे राइम्स वग़ैरह ॾेखारियूं, हिनखे कलर्स ॿुधाईंदा हुआसीं, हिनखे एक्टिविटीज़ अहिड़ी ॾींदा हुआसीं, बुक्स पढ़ाईंदा हुआसीं। मां कोशिशि कंदी हुअमि हिनखे स्टोरीज़ ॿुधाइण, सम्झ में न ईंदो, पोइ हिनखे जॾहिं बिल्कुलु ई मां ॾिठो न कि बिल्कुलु ब्लैंक आहे, शूज़ पाए, ठीकु आहे, हल ॿाहिरि हलूं, गाॾी में वेहूं, ॿाहिरि था वञूं, पार्क था वञूं, त ओरल इंस्ट्रक्शन्स असां हिनखे तक़रीबन 3 साल हिनखे, मुंहिंजो पूरी फैमिली 3 साल हिनखे ओरल इंस्ट्रक्शन्स ॾिना, त माशाल्लाह सां सभिनि सां मिली हे हाणे एतिरो आहे कि असां सां गॾु हले थो सही नमूने। थोरो सो गुस्सो कंदो आहे कॾहिं कॾहिं जॾहिं हिनखे बोरियत थींदी आहे, न त इलाही हद ताईं नॉर्मल थी वियो आहे। पढ़े कहिड़े स्कूल में थो? न मूं वटि ई आहे। तव्हां वटि? हा, छो एज हींअर छा अथसि? 6.5। हींअर 6.5 सालनि जो आहे। जी। 6.5 सालनि में हू कहिड़ी ॿोली सम्झी थो वञे, ॻाल्हाए थो वञे? असांखे घर में तव्हां कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा जी, आहियो? मां एक्चुअली मां सिंधी स्पीकिंग आहे, मुंहिंजो हस्बैंड उर्दू आहे, पर मुंहिंजो हस्बैंड सिंधी सम्झी थो वञे, पर असां मोड ऑफ कंडक्ट रखियो उर्दू, छो जो ऑल ओवर सॼो पाकिस्तान में उर्दू घणी थी न सही आहे, का बि ॿोली, सभु ॿोली पंहिंजूं उर्दू रखी त हिनखे उर्दू में इंस्ट्रक्शंस ॾींदा आहियूं त उहो उर्दू सम्झंदो आहे। उर्दू सॼी सम्झी थो हाँ, वञे। इधर आओ, उधर जाओ, ये करो, वो करो, तो हर शइ खे सम्झी थो वञे। ऐं ॿियूं ॿोलियूं जेके आहिनि, जीअं तव्हां सिंधी ॻाल्हायो था, सम्झी थो वञे, सम्झी थो वञे। अम्मी अचे थी न मुंहिंजी, सॼो घर अचे थो, वञे थो होॾे, त सभु सिंधी था ॻाल्हाइनि, त उहो बि सम्झी थो वञे। सम्झी थो वञे। अच्छा, ॻाल्हाए अथो पाण थोरो देरि सां या कुछ वर्ड्स खे पॉइंट आउट कंदो आहे, इलाही सारी मतिलबु वोकेबलरी तक़रीबन 20 to 30 वोकेबलरी अथसि। जीअं उन ॾींहुं आयो त वेठो, मूंखे उन में चॉकलेट चिप कुकी हुया उन में ट्रे में, त खणी वेही रहो कुकी, पोइ खाए पियो। अच्छा। हा, त ईअं शूज़ ऐं गाॾी मतिलबु कार ऐं ईअं नंढी नंढी शयूं काफ़ी सारियूं उनजा नाला यादि अथसि? हा, ABC पूरी यादि अथसि, 1 2 3 पूरी यादि अथसि, कलर नेम पूरा यादि अथसि। त पर आउटपुट थोरो सो जेको आहे न, तव्हांखे रिस्पॉन्स थोरो सो पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो। त मुसलसल असां जेको हिनखे सेखारियो, पोएम्स जा एक्शन हिनखे ख़बर आहे, पंहिंजी मज़े जी जेका पोएम हूंदी हुन ते ॾाढो इंजॉय कंदो आहे। न त थी पोइ अहिड़नि ॿारनि खे, तव्हां त चलो एजुकेटेड फैमिली सां तव्हांजो तालुक़ु आहे, तव्हां पाण एजुकेशनिस्ट आहियो, तव्हांजे हस्बैंड बि एजुकेशन सां तालुक़ु रखंदा, ॿार बि पढ़नि था, तव्हां वॾनि शहरनि में रहो था, इस्लामाबाद ऐं कराची में, ॿिया माण्हू छा कनि जंहिं वटि इहो प्रॉब्लम आहे, जंहिं वटि अफोर्ड करणु प्रॉब्लम आहे, टेस्टूं कराइणु प्रॉब्लम आहे, ॿार खे सम्झण जे या डॉक्टर वटि वठी वञण या तालीम जो प्रॉब्लम, उहे छा कनि? उहे बि ॿारनि खे मुसलसल ॻाल्हाइनि, मुसलसल ॿुधाइनि, गाइड कनि, उनखे नॉर्मल ॿारनि वांगुरु ट्रीट कनि, उथारिनि वञनि, अलॻि सां उनखे न रखनि, उनखे पाण सां गॾु गॾु हलाइनि। पोइ उन में इहो थींदो कि तव्हांखे साल लॻंदो, पर तव्हांखे इलाही बेस्ट, हींअर तव्हां उनखे जेको ॾींदो न, उहो उनखे स्टोर थी वेंदो, ऐं उहो रिज़ल्ट तव्हांखे कुझु अरसे खां पोइ अचणु शुरू थी वेंदा। तव्हां उनखे मुसलसल सम्झाईंदो, तव्हांखे उनसां मुसलसल ॻाल्हाइणो आहे, तव्हां कम्युनिकेट न कंदो, ॿारु जेको आहे न सम्झी सघंदो, छो जो उहो त हिकिड़े हॉल में बंदि आहे न। सही। हुन हॉल में तव्हांखे वञिणो पवंदो, हुन हॉल में तव्हांखे वञी हुनखे झंझोड़णो पवंदो कि हा हाणे तूं निकिर हिन मां ऐं तूं असांजे लेवल ते अचु, तूं अलॻि न आहीं असां खां। हुनखे इहो सम्झाइणो आहे, त उहो सम्झाए हिनखे। फिज़िकल फिटनेस केतिरी हुनजी नॉर्मल आहे? माशाल्लाह सां हेल्दी आहे, इलाही हेल्दी आहे, ऐं ओवरवेट थी वियो हाणे। त असां कोशिशि कयूं पिया कि हाणे थोरो सो मानी वग़ैरह थोरो घटि कयूं। असां त खाइण पीअण सुठो रखियो हुनजो, ऐं माशाल्लाह कच्छुनि में त लविंग, तमामु घणो लविंग केयरिंग आहे, तमामु लविंग केयरिंग, मोहबत वठंदो आहे। सही। कॾहिं दड़का ॾियणु, अहिड़े ॿार खे घणा माण्हू डिफरेंट डील कंदा आहिनि, घणा माण्हू दड़का ॾेई, ज़ोर सां ॻाल्हाए, ऑडर ॾेई हुन खां कमु कराईंदा आहिनि, के माण्हू प्यार सां हलंदा आहिनि अहिड़नि माण्हुनि सां। तव्हांखे स्टडीज़ छा थियूं ॿुधाइनि, तव्हां कीअं डील कंदा आहियो, ऐं हिन जो रिस्पॉन्स टुवर्ड्स यू छा हूंदो आहे? प्यार सां बहितर आहे या थोरो हार्ड? या इहा शइ आहे कि वेरी करे थो चाइल्ड टू चाइल्ड, ॿार सां ॿार अलॻि अलॻि हूंदो आहे, हर कंहिंजा जेके रिस्पॉन्सिस आहिनि अलॻि आहिनि, पर हिन जो जेको रिस्पॉन्स आहे उहो इहो आहे कि मां जॾहिं सम्झां थी न, त मां हिनखे नंढे हूंदे खां ईअं ट्रेन कयो कि हिन कॾहिं टेंट्रम न थ्रो कयो, हिकु ज़िद न कयईं, कारपेट ते लेटी करे मतिलबु उल्टी हरकतूं न कयईं न। ठीकु आहे न, त मां हिनखे नंढे हूंदे खां ई हिनखे ट्रेन कयो। तव्हां थोरो सो क्वेश्चन रिपीट कजो पंहिंजो। मां चयो तव्हां अहिड़ा ॿार, घणा माण्हू इन्हनि सां हार्ड डील कंदा आहिनि, तेज़ ॻाल्हाईंदा आहिनि, या हिनखे मतिलबु कमांड ॾींदा आहिनि हिनखे, त उथो, हू खणी अचो, वेहो ऐं चुप करे वेहो, दड़को ॾियणो आहे, दड़को ॾियणो। घणा माण्हू वरी हिन सां प्यार सां पुटु ॾिसो,
ईअं न कयो न बेटा। दड़को ॾियणो आहे। अच्छा। हिनखे जॾहिं तव्हां फील कयो न कि तव्हांजे कंट्रोल में नथो अचे त तव्हां हुनखे थोरो सो दड़के वारी कमांड ॾींदो। कमांड्स ते हूंदो आहे, तव्हां हिनखे प्यार सां डील कंदो, तव्हां हिनखे दड़के ते तव्हांखे पाण फील करिणो आहे कि कहिड़ी जॻह ते हिनखे तव्हांखे दड़को ॾियणो आहे, कहिड़ी जॻह ते तव्हांखे हिनखे प्यार सां डील करिणो आहे। रिस्पॉन्स तव्हां सां हिन जो दड़के ते बहितर आहे या प्यार सां? ॿिन्ही ते। जिथे मूंखे फील थींदो न कि मूंखे हिन हिनखे जा मूड दड़को स्विंग्स थियनि था? आहिनि। मूड स्विंग्स तमामु घणा आहिनि। अच्छा। ही तव्हांखे कंट्रोल करण जी कोशिशि कंदो आहे। सही। पोइ त नॉर्मल ॿारनि में बि हूंदो आहे। जीअं हिन खां वॾो जेको भाउ हुयो हो त मुंहिंजा फेस एक्सप्रेशंस रीड कंदो, 1.5 साल जो मुंहिंजे फेस एक्सप्रेशंस खे रीड करे ट्रीट कंदो हुयो। ॿार स्मार्ट हूंदा आहिनि ॾाढा, ऐं हे बि स्मार्ट आहे, बसि हिन में थोरो सो डिले आहे पोयां ॿियनि ॿारनि खां। हिन जो रिस्पॉन्स जेको आहे ॿियनि ॿारनि खां, त तव्हां पंहिंजो बिहेवियर हुन ॿार जे हिसाब सां ॾिसो। मुंहिंजी नानी चवंदी ॿार आहे मुछ जो वार, तव्हां हुनखे जीअं फेरंदो हो उअं ई हुनजी तरबियत थींदी। त अहिड़े ॿारनि खां बि नंढे हूंदे खां हुनजी प्रॉपर तरबियत थींदी आहे, ऐं हुन लेवल ते तव्हां वठी अचो कि तव्हां सां गॾु कोप अप करे सघे, तव्हां सां गॾु हली सघे, तव्हांजे लाइ हिकिड़ो प्रॉब्लम न ठहे। प्रॉब्लम चाइल्ड न आहे ठाहिणो हुनखे नॉर्मल डील करिणो आहे। त हीअ त चलो असां जेका अॼु पाण ॻाल्हायूं पिया, इन जो मक़सदु इहो आहे त जेके बि असांजा नाज़रीन या घर भाती जेके प्रोग्राम ॾिसनि था, ताकी उहो बि हिन मां या त सिखनि या असांखे सेखारीनि कॉल करे या ॿुधाइनि सम्झण जी कोशिशि आहे, या इवन खोड़ सारा अहिड़ा डॉक्टर्स बि प्रोग्राम ॾिसनि था जेके हिननि शयुनि खे डील नथा कनि, पर उन वटि अहिड़ा पेशेंट अचनि त उहो कीअं उन्हनि सां डील कनि। अच्छा आदि मेरी, तव्हां फैमिली सां त ॿारु ठीकु आहे, ॿियो अगरि केरु अची थो वञे घर में, अहिड़ो स्ट्रेंजर आहे, या तव्हां काॾे वञो था कि ॿाहिरि कंहिं शॉपिंग ते या कंहिं शादी ते या कंहिं हुजूम में या हिन में, त पोइ हिन जो बिहेवियर, हिन जो कॉन्फिडेंस लेवल कीअं आहे? नॉर्मल आहे। बल्कि हे त सोशलाइज़ करण में हिनखे मज़ो ईंदो आहे। ॿारनि में हिनखे ख़ुशि थींदो आहे। पहिरियों हे ॿारनि में न कंदो हुयो, हिनखे सम्झ न ईंदी एतिरी। हाणे हिन लेवल ते अची हे ॿारनि सां गॾु इंजॉय कंदो आहे। हिनखे जंपिंग कासल ॾाढो वणंदो आहे, पार्क में झूला झूलंदो आहे, ॿियनि ॿारनि सां गॾु घुमंदो आहे। अच्छा, इहा शइ आहे कि हे कॾहिं कॾहिं कंहिंजी शइ खणी छॾे त पोइ सम्झाईंदा आहियूं न खण, त इहो कॾहिं सम्झे थो कॾहिं नथो सम्झे, कॾहिं पंहिंजे इमोशन्स ते कंट्रोल रखे थो। गुस्सो हिनखे इन ॻाल्हि ते अचे थो कि हे बोर थो थिए, हिनखे बेसिकली बिज़ी रखिणो आहे। हिनखे फ्री अगरि छॾे ॾींदो न, पोइ हीअ टेंट्रम्स बि थ्रो कंदो, पोइ गुस्सो बि कंदो, पोइ हिनजा मूड स्विंग्स बि न। हिनखे ख़ाली न आहे छॾिणो, हिनखे कुझु न कुझु एक्टिविटी ॾेई छॾिणी आहे। कलरिंग ते आणंदो आहे असां हिनखे, थोरो ट्रेसिंग ते आणंदो आहे असां हिनखे मतिलबु जंहिं वटि न आहे मोबाइल, पर मूं वटि मोबाइल आहे त हुन में सॉफ्टवेयर्स आहिनि जंहिंसां हुनखे असां पढ़ाईंदा बि आहियूं। उहो सॉफ्टवेयर ॾिसी वठे, न आहे त तव्हां एक्टिविटीज़ क्रिएट कयो, हिनखे कुझु ड्रॉइंग सेखारियो, कुझु फोल्डिंग सेखारियो, मतिलबु उमिरि जे हिसाब सां आहिस्ते आहिस्ते सेखारींदो, प्रैक्टिस कंदो त थी वेंदो। डॉक्टर्स छा था चवनि? डॉक्टर्स इहे था चवनि कि पंहिंजी हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी लैंग्वेज आहे। जॾहिं मां एॾे टेस्ट कराया, मूंखे अञा ताईं रिपोर्ट कोन मिली आहे। हींअर मां रिसेंटली टेस्ट कराया ई आहे, पोइ हुन में तक़रीबन 10 डेज़ खां पोइ रिपोर्ट मिलंदी। त हींअर जेको करंट हुई, हिकिड़ी जेका एग्ज़ामिनर हुई जंहिं हिनखे एग्ज़ामिन कयो, हुन चयो कि हिनखे एबनॉर्मल ॿारनि जे स्कूल में न विझिणो, ऐं इन जी बिहेवियर थेरेपी कराइणी आहे, इनखे नॉर्मल स्कूल में विझिणो आहे। त ट्यूशन मां हिनखे ॾियां पई, हिकिड़ी मॉन्टेसरी ट्रेन टीचर आहे, ऐं मूं वटि मॉन्टेसरी जो मटीरियल बि आहे, मां उनजे थ्रू पढ़ाईंदी आहियां हिनखे। त माशाल्लाह हिकु दफ़ो हिनखे प्रेज़ेंटेशन ॾियो त सेकेंड टाइम हे पाण कंदो आहे। ऐं हिन जो आवाज़ थोरी सी ॻरी आहे, जीअं 1 2 3 ईअं इन तरीक़े सां ॻाल्हाईंदो आहे। त उहो बि आहिस्ता आहिस्ता मां नोटिस कयां पई कि हिनजी थोरी सी स्पीच हल्की बि थींदी वञे, जीअं आवाज़ ॻरी हुई न, हाणे थोरी सी बहितर थींदी पई वञे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा बि आहे, हिकिड़ो असां वटि जेके औरतूं थियनि, ख़ासि तौर ते तव्हां छाकाणि त प्रोसेस मां आया हो, तव्हां सां ॻाल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ताकी ॿियनि खे असां ॿुधाए सघूं। असां वटि डिप्रेशन थिए थो औरतुनि खे, हू ड्यूरिंग डिप्रेशन जे कुझु अहिड़ियूं पिल्स वठंदियूं रहनि थियूं, ऐं उन पिल्स वठण जे दौरान उनखे प्रेगनेंसी थी वेंदी आहे। त रिसर्च ते इहो थी ॿुधाए त जॾहिं कंहिंखे डिप्रेशन थिए थो ऐं हू उनजी पिल्स वठंदी आहे ऐं तव्हांखे ॿारु थी थो वञे, त पोइ उनजा साइड इफेक्ट्स ॿार ते पवनि था। तव्हांजो छा चवणु आहे? हाँ, साइड इफेक्ट्स पिया थिए, छो जो मां त पंहिंजी कॾहिं बि जॾहिं इन प्रोसेस में हुअमि त मां त मथे जी गोरी, मतिलबु चांहि बि छॾे ॾींदी हुअमि, ऐं मथे जी सूर जी गोरी बि छॾे ॾींदी हुअमि। मां पाण ईअं सर्वाइव कयो। पर इन खां पहिरीं तव्हां टैबलेट्स वठंदा हुआ? टैबलेट्स, हा, मुंहिंजो हुयो हिकिड़ो ड्यूरेशन आयो डिप्रेशन जो कि मां 2 टाइम्स वरिता, पर उहो बि हाणे मां छॾे ॾिनो आहे, छो जो मां पंहिंजी पाण मतिलबु मेडिटेशन वग़ैरह करे मां पाण खे हुन प्रोसेस मां कढी वेंदी आहियां। अदी महरीन हिकु माउ बि आहे, हिकु उस्ताद बि आहे, मुख़्तलिफ़ लाहा चाढ़ा ॾिठा अथसि। असांजे अॼु प्रोग्राम में ॻाल्हाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त जंहिं घर में अहिड़े क़िस्म जा ॿार या फ़र्द या पाड़े में या ख़ानदान में या कंहिंजा भाणे जा भाइटिया, फुफाट मारोट या केरु बि रिश्तेदार थियनि, त
त इहे जेकॾहिं असांजी ज़िंदगी में आहिनि त उन्हनि खे कहिड़े तरह सां डील कजे, कहिड़ियूं कहिड़ियूं अॼुकल्ह स्टडीज़ आम आहिनि, छा छा सिखियो पियो वञे दुनिया में, असां केतिरा पोइते आहियूं। कुझु शयूं माउ पीउ खे बि सिखणु खपनि औलाद खे डील करण जे लाइ। असां अकुले कुल थी वेंदा आहियूं ऐं सम्झंदा आहियूं त असां उहो ई ॿार सां डील कयूं जीअं असांजे वॾनि असां सां डील कयो, त वक़्तु थोरो मटिजी चुको आहे। किथे किथे शयुनि खे थोरो वक़्त जी नज़ाकत खे ॾिसी करे, एंटरटेनमेंट खे ॾिसी करे ऐं पाबंदियुनि खे ऐं नवनि लाहनि चाढ़नि खे ॾिसी करे थोरो पंहिंजो पाण खे मोल्ड कजे, थोरो पाण खे थोरो नरम कजे, किथे गरम कजे, किथे कहिड़े तरीक़े सां छा हलणो आहे, डील करिणो आहे, कीअं करिणो आहे। ॿार जी शख़्सियतूं मुख़्तलिफ़ थियनि थियूं। हींअर असां ब्रेक में इहा ॻाल्हि पे कईसीं त जेका स्टडी ॿुधाए थी सा इहा ई आहे त 3 सालनि खां 7 सालनि ताईं ॿार जी 70% शख़्सियत ठहे थी ऐं 7 सालनि खां 15 सालनि ताईं ॿार जी जेका ईअं सम्झो त 25% उनजी ॿी ठहे थी। बाक़ी रहिया 5% त उहो जॾहिं उन वटि का नौकिरी, कारोबार, धंधो, किर्त, माण्हू, आसपास जो माहौल जीअं मिलंदो तीअं हू पाण खे मोल्ड करण जी कोशिशि कंदो आहे। के तमामु घणा स्ट्रॉन्ग ज़हन ठही जुड़ंदा आहिनि, के कीअं कंदा आहिनि। सो बहरहाल इहा कचहरी जारी आहे। असांजी कोशिशि आहे त असां पंहिंजी सभिनी घर भातियुनि खे थोरी थोरी इंफॉर्मेशन इन हवाले सां ॾींदा हलूं त अहिड़े क़िस्म जा अगरि असांजे घर में फ़र्द मौजूदु आहिनि, उहो पोइ नंढड़ी हुजे या नंढड़ो हुजे, त उन सां कीअं डील कजे। अदी महरीन ॾाढे सुहिणे तरीक़े सां पंहिंजे ॿार खे डील कंदी अचे पई। उनजो ज़ाती जेको तजुर्बो आहे उहो अॼु असां हिते शेयर कयूं पिया, ताकी जीअं ॿी भेण जेके थोरी घणी ॾुखियाई हुजे त उहा बि इनखे सम्झण जी ऐं उहो ई डील करण जी कोशिशि ज़रूरु करे। अदी महरीन तव्हां सां ॻाल्हि हली पई, असां ॻाल्हायोसीं पिया डिप्रेशन ते बि। खोड़ माण्हू डिप्रेशन में हली थियूं वञनि, पोइ ॿार खे इग्नोर कनि थियूं। ॿार छा खाधो, छा पीतो, उनखे मोबाइल ॾेई पाण डिप्रेशन जी गोरी खाई सुम्ही पियूं ऐं ॿारु मोबाइल ॾिसंदो रहियो कलाकनि जा कलाक ॿारु मोबाइल ते रहियो, उनजी नज़र ख़तमु थी वञे, उनजा बिहेवियर्स चेंज थी वञनि। ॿियो ॿार उन मोबाइल जी एडिक्ट जे करे कुझु खाईंदा रहनि था, पोइ हैवी थियनि था ऐं उहा एडिक्ट थी था वञनि। जेसीं ताईं उनजे अॻियां को गैजेट न हूंदो ॿारु कुझु न खाईंदो। अगरि उनखे कुझु खाराइणो पीआरिणो आहे त पहिरियां उनजे लाइ मनपसंदि कार्टून या उनजा स्टफ साम्हूं रखिजे ऐं प्लेट रखिजे, पोइ स्टफ ॾिसंदो पोइ खणे खाईंदो ऐं हू ओवरवेट थींदो। हा, ॿार ख़राबु थी विया सभु। त इन ॿारनि खे तव्हांजो एक्सपीरियंस छा थो ॿुधाए, जेकॾहिं माउ खे प्रॉब्लम आहे त छा करणु खपे माउ ॿार न? अगरि डिप्रेशन आहे त तव्हां डिप्रेशन खे हील कयो न, तव्हां ख़तमु कयो न डिप्रेशन खे। तव्हां ॿार तव्हांजे मथां लाइबिलिटी आहे, ज़िम्मेदारी आहे ॾाढी वॾी। त माउ थियणु मज़ाक़ न आहे, पीउ थियणु मज़ाक़ न आहे। जॾहिं तव्हां पेरेंट ठही था वञो, मुंहिंजे एक्सपीरियंस जे हिसाब सां पोइ तव्हांजी लाइफ ख़तमु आहे। तव्हांजे मथां हिकिड़ी वॾी ज़िम्मेदारी आहे, तव्हांखे हिकिड़ो फ्यूचर जो इंसान खे ट्रेन करिणो आहे। ठीकु आहे न? त तव्हां ईअं छॾे नथा सघो हुनखे। ऐं ख़ासि तौर पे एॾा ख़ासि ॿार हूंदा आहिनि न, हे थोरो डिफरेंट जेके ॿार आहिनि, डिफरेंटली एबल अॼुकल्ह चवंदा आहिनि उन्हनि खे। त असां जेके ख़ासि ॿार आहिनि हिननि जी त अञा डिफरेंट तरीक़े सां तरबियत हुजणु घुरिजे। ख़ासि तव्हांजा के अहिड़ा एक्सप्रेशन्स हुजनि जंहिंजी वजह सां ॿार त तव्हांखे ॾिसी सिखे थो, नॉर्मल ॿार बि तव्हांखे ॾिसी सिखे थो। अगरि तव्हां ईअं ई लॻा पिया हूंदो ऐं ॿारनि खे छॾे ॾींदो त पोइ ॿार जी तरबियत बिल्कुलु ज़ीरो थी वेंदी। त ॿारनि खे शुरू खां वठी तव्हां पंहिंजे हिसाब सां हलायो ऐं पाण सां गॾु गॾु हलायो। तव्हां हुनखे किचन में बि इन्वॉल्व कयो, तव्हां हुनखे कुकिंग में इन्वॉल्व कयो। ठीकु आहे, सेफ्टी मेजर्स पंहिंजी जॻह ते आहिनि। तव्हां हुनखे लॉन्ड्री में इन्वॉल्व कयो, तव्हां हुनजा कपिड़ा पाण सां गॾु धोरायो, तव्हां हुनखे पाण सां गॾु हलाईंदो त हिकु ॾींहुं हो बिल्कुलु तव्हांजे हिसाब सां नॉर्मल ज़िंदगी गुज़ारणु सिखी वेंदो। नॉर्मल ॿार बि ईअं ई आहे, तव्हांखे हुनखे पूरा ज़िंदगी जा तरीक़ा छॾियो। अगरि मां मॉन्टेसरी जो मुंहिंजो बैकग्राउंड आहे त मॉन्टेसरी में त सभिनि में पहिरियों असां ॿारनि खे डेली लाइफ एक्सरसाइज़िस सेखारींदा आहियूं। जेके डेली असां कमु कंदा आहियूं उहे सभु ॿारनि खे सेखारींदा आहियूं की ॿारनि में अहसास ज़िम्मेदारी अचे। हा, अच्छा, तव्हां सां जॾहिं पंहिंजी कचहरी हली पई, असां थोरो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायूं पिया हलूं त हींअर ब्रेक आई। ब्रेक में असांखे हिकिड़ी क्लिप ॾिठीसीं जेका मूं शेयर कई तव्हां सां। त इंडिया में या ॿियनि मुल्कनि में हिकिड़े ॿिया जेके अहिड़ा जेके ज़हन थियनि था, जेके ॿिया असां वटि सेंसिस आहिनि। जीअं हाणे हिकिड़ी ताज़ी क्लिप में त नंढड़ी खे जेको ॾेखारियो वियो त उनजी अखियूं बंदि हुयूं ऐं उहो सिंघी करे ऐं किताबु पढ़ी वञे पई या टच करे कलर ॿुधाए पई वञे उनजी अखियुनि ते पटियूं। त इहे जेके इल्मु पढ़ाया वञनि था ॿाहिरि ॿियनि पंहिंजे सेंसिस खे एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण जा, हिते असां वटि के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके पढ़ायूं वञनि थियूं आउट ऑफ बॉक्स? हा, शुरू थी वियूं आहिनि। हिन में योगा बि इंक्लूडेड आहे, हिन में माइंड साइंसिस बि इंक्लूडेड आहे, पर उन लेवल ते वञी कमु नथा कनि। जेके हिननि असां वटि जेके गुरूज़ आहिनि न, उहे
एतिरे वास्ट लेवल ते कमु नथा कनि, छो जो एॾा ट्रेंड ई कोन्हनि। असां वटि अञा उहो इल्मु उन तरीक़े सां आयो कोन्हे। असां वटि ॿुधायो वञे थो कि तव्हां पंहिंजी बातनी अंग खे कीअं खोले सघो था, छो जो हीअ सभु बातनी अंग ते हूंदा आहिनि। हो हुनखे थर्ड आई चवंदा आहिनि, असां हिनखे मुसलमान हिनखे बातनी अंग चवंदा आहियूं। दिमाग़ जी अखि खुली वेंदी आहे न, पोइ इंसान खे अखियूं बंदि में तव्हांखे सभु कुझु नज़र ईंदो आहे। बेसिकली आइंस्टाइन छा चयो, 5% दिमाग़ हुनजो खुलियो हुयो, असांजो त कोन थो खुले एतिरो, त हुन केतिरी करे छॾियो कमु। त असांजो अगरि दिमाग़ खुले थो न, बेसिकली असां अशरफुल मखलूक़ात आहियूं ई न करे पंहिंजे दिमाग़ जी वजह सां। असांजे दिमाग़ में इलाही ताक़त आहे। असां दिमाग़ सां हर शइ खे कंट्रोल करे सघूं था। असां दिमाग़ सां सिचुएशन खे कंट्रोल करे सघूं था। तव्हांजे अतराफ़ में नेगेटिविटी वधी वई आहे, तव्हांजे लाइ कुझु बुरो माहौल थी थो वञे, त 3 days मैक्सिमम, हुन खां पोइ तव्हांजो माहौल पाण सही थी वेंदो। सिर्फ़ु तव्हांखे सब्र करिणो आहे ऐं तव्हांखे पंहिंजी ब्रेन पावर सां हुन शइ खे कंट्रोल करिणो आहे। कंट्रोल करे वेंदो, सभु कुझु सही थी वेंदो आहे। त असां नंढे लेवल जा आहियूं, अञा उन लेवल ते असां बि न आहियूं, छो जो असां उन लेवल ते मेडिटेशन्स ई नथा कयूं। असांखे को गुरू ई न मिलिया आहिनि जेके गाइड करे सघनि। सही। अच्छा, तव्हां कॉलर आहिनि, पोइ उन खां पहुचो। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे दी असां सां गॾु? अदा कलसुम कीअं थी ॻाल्हायां हैदराबाद खां। हा दी कलसुम, तव्हां ठीकु आहियो मुंहिंजी भेण? ख़ैरियत आहे? अलाए शुक्र आहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तमामु प्रोग्राम तमामु सुठो हली रहियो आहे तव्हांजो। मां इहो अॼु खां सवाल कंदमि त ताड़ी हिकु हथ सां न वॼंदी आहे। औलाद जी जेको परवरिश कयूं था, उन में माउ पीउ ॿिन्ही जो हथु हूंदो आहे। औलाद घर जी 4 दीवारनि में उहो सभु कुझु सिखंदो आहे जेको हुनखे अॻिते वधण में मदद कंदो आहे। उस्ताद जो हक़ु आहे, पर पहिरियां माउ पीउ जो आहे। मां इहो चवंदमि अदीअ खे, त मुंहिंजो सुवालु आहे त जेके माउ पीउ जॉब थी करे, पीउ जॉब थो करे, हू माना पंहिंजे औलाद खे कंहिं ॿिए जे हथ, मासीअ जे हथ छॾे था वञनि, जा का आया था रखनि उन्हनि खे संभालण लाइ, जेसि ताईं हू जॉब करे मोटनि। छा इहो सही आहे या ग़लति आहे? जिते माउ पीउ पंहिंजे औलाद जो ख़्यालु रखंदा या को सम्झाईंदा, उते का ॿी औरत रखी सघे थी या ॿियो को उहो माहौल ॾेई सघे थो या सम्झाए सघे थो? औलाद खे टाइम न ॾियणु, हुनखे बसि जहिड़ो तहिड़ो ॾिसणु करणु, हा सही आहे न आहे सही, बसि इहो सही आहे या न आहे सही? उन सां मां चवां थी औलाद जी थोरी तरबियत ख़राबु थिए थी, ऐं उहे ई औलाद जेके आहिनि नाकाम वञनि था, पंहिंजे माउ पीउ जी इज़त नथा कनि, ऐं उहे असांजे माहौल खां निकिरी वेंदा आहिनि। छो जो उन माउ पीउ जो ध्यानु आहे, न के आस पास जो ध्यानु आहे। माउ पीउ पंहिंजी जॉब वग़ैरह में लॻा पिया आहिनि, हू ॿार जेको आहे न आया जे हथ मां उनखे संभालण थी। त इन करे अॼु मां पुछां थी, छा इहो सही आहे या ग़लति आहे? ठीकु आहे दी, वरी महिरबानी दी कलसुम, ॾाढो सुठो सुवालु हो तव्हांजो। सही भी आहे ऐं ग़लति बि आहे। तव्हांजी लक ते डिपेंड करे थो कि तव्हांखे जेको हेल्पर मिलियो आहे उहो कंहिं क़िस्म जो आहे। कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे कि लकीली तव्हांखे अहिड़ो हेल्पर थी मिलंदो आहे जेको तव्हांजे ज़हन सां हलंदो, तव्हां ते भरोसो कंदो ऐं तव्हां खां ट्रेनिंग वठंदो। छो जो इंसानु माहौल मां ईंदो आहे त हुनखे तव्हांखे ट्रेन करिणो हूंदो आहे। तव्हां मासी बि रखंदो न, त तव्हां हुनखां सफ़ाई पंहिंजे हिसाब सां कराईंदो आहे। त ऑब्वियसली तव्हां पंहिंजे ॿार जहिड़ी मतिलबु सोन खां वधीक क़ीमती तव्हां पंहिंजी औलाद, पर्स त लिकाईंदो न तव्हां हुनखां, त पंहिंजे ॿार जहिड़ी सोन जहिड़ी शइ त तव्हां हुनखे ॾेई वेंदो, त तव्हांखे हुनखे पहिरियों ॾिसणो पवंदो कि हो इन लेवल जी आहे कि तव्हां हुनखे पंहिंजो ॿार ॾियो था, हुन लेवल जी आहे कि तरीक़े सां ख़्यालु रखंदी। त इहो थोरो ॾिसी वाइसी मासियूं रखणियूं आहिनि, त उहो तव्हांजी लक ते हूंदो आहे कि तव्हांखे को सुठो माण्हू मिले थो नथो मिले। हीअ एक्सट्रीम मजबूरी आहे कि ॿई पेरेंट्स जॉब था कनि, छो जो हाणे माहौल ई अहिड़ो आहे, ॿ जॉब न कंदा त घर न हलंदो। त कॾहिं कॾहिं तमामु घणी मजबूरी थी वेंदी आहे, पर कोशिशि इहो कजे कि मेड बि रखो न त तव्हांजी अखियुनि जे अॻियां हुजे। तव्हां कॾहिं पंहिंजी अखियुनि सां ओझल न कयो, तव्हांखे पॉइंट आउट करे सघो कि तूं हीअ ग़लति कयो, मुंहिंजे बारे में इहो मसइलो आहे। छो जो मुंहिंजी त हाणे नज़र एतिरी तेज़ थी वई आहे, एॾो एक्सपीरियंस हासिलु थी वियो आहे कि मां ॿार ॾिसी ॿुधाए वेंदी आहे कि हिन में इहे ग़लतियूं आहिनि, हिन जे फ्यूचर ते इहो असरु थींदो। सही। अच्छा, तव्हां छाकाणि त मॉन्टेसरी ट्रेन बि आहियो, ट्रेनिंग करायो पिया, ट्रेन कयो पिया ॿियनि खे, त तव्हां छा सजेस्ट कंदा हो त अॼुकल्ह जेके असां ॿारनि खे मोकिलियूं था, ख़ासि तौर ते उन्हनि प्राइवेट स्कूल्स में जिथे ट्रेन टीचर्स आहिनि ई कोन, अॼुकल्ह त नॉर्मल हलंदियूं आहिनि, ट्रेन टीचर्स आहिनि ई कोन, ऐं असां पंहिंजे ॿार खे हुनजे हवाले कयूं था त पोइ ॿारु छा सिखी अचे थो, छा पोइ तव्हांजे ख़्याल में त केतिरी एज में ॿार खे स्कूल मोकिलणु खपे? अच्छा, मुंहिंजो पहिरियों त इहो कि जॾहिं मां हिन करियर खे स्टार्ट कयो त मां चयो 2.5 सालनि जो ॿारु मोकिलणु घुरिजे, पर मां चवां थी कि चवंदा आहिनि कि माउ जी कच्छ जेका आहे न उहा सभिनि में वधीक आहे इम्पॉर्टेंट। त तव्हां घर मां हुनखे एतिरो ट्रेन करे हुनखे 3+ एज में मोकिलियो, 3-4 मुंहिंजे हिसाब सां, छो जो उन में ॿारनि जी पर्सनैलिटी क्रश थी वञे, हुनखे रोबोट ठाहे छॾींदा आहिनि। नंढड़े ॿारनि खे नंढे नंढे हथनि में पेंसिलूं ॾेई उन्हनि जो सॼो मसइलो करे छॾींदा आहिनि। त सॼी एक्टिविटीज़ मदर्स खे ट्रेन करणु घुरिजे, माऊं घर में ट्रेन थियनि कि ॿारनि खे उन तरीक़े सां हलाए सघनि, पोइ हुनखे 4 सालनि में तव्हां स्कूल मोकिलियो। मुंहिंजो त पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस इहो आहे। न, सही ॻाल्हि आहे। हाणे असां
मुंहिंजा 2 ॿार आहिनि। मां पंहिंजे नंढे खे अञा 3 सालनि जो न हुते स्कूल में दाख़िल करायो ऐं नंढड़ी खे जॾहिं 4 साल प्लस जी हाणे मां कोविड जे करे जॾहिं घर में रहियो त थी वियो त मां ॾिठो आहे त वॾो फ़र्क़ु आहे। हू असांखे वधीक फॉलो कंदी आहे नंढड़ी ऐं हो स्कूल जा जेके पैटर्न्स आहिनि उन हवाले सां त फ़र्क़ु आहे। ऐं ॿार हूअं बि जेके अंग्रेज़नि जो जॾहिं दौरु हूंदो हो पाकिस्तान ते घणे अरसे ताईं त हिकिड़ो जेको ट्रेंड सेट हुयो त ॿार खे 5 साल खां पोइ तव्हां स्कूल मोकिलियो। हा त उहे बाद में विया। त हाणे बि जॾहिं वेस्ट वरी जॾहिं शुरू कयो प्री नर्सरी वरी पोइ नर्सरी वरी KG वरी सभु शयूं त हाणे वरी इहे अंग्रेज़नि वरी शुरू कया त ॿार खे 5 सालनि ते पंहिंजे घर में रखो, थोरो घणो घर में पढ़ायो, हुन खां पोइ हुनखे स्कूल मोकिलियो त वधीक सही आहे। त ॿार जेतिरो घर में माउ खां ऐं पंहिंजे पढ़ियलु लिखियलु माहौल जेकॾहिं माहौल सुठो आहे त, पर जेकॾहिं माहौल में एतिरो आहे पेचीदगियूं आहिनि ऐं माहौल साज़गार न आहे पोइ त फ़ौरन स्कूल मोकिलिजे। स्कूल में ॿार अञा क्रश थी वेंदो जॾहिं घर में ई ॿार सुकून में न आहे त स्कूल में वञी हो त घर जो माहौल किथे किथे ॾाढो प्रेशर डेवलप थो करे त उते बहितर आहे त ॿार खे हुन पासे मोकिलिजे। जॉइंट फैमिलीज़ में किथे मुख़्तलिफ़ मुंहिंजी हिकिड़ी दोस्त थी चंदी की जॾहिं मुंहिंजी ससु थोरी सी प्रॉब्लम कंदी आहे न त असां पार्क हली वेंदा आहियूं त हू ॿारनि खे थोरो सो फ्री टाइम ॾींदी आहे की असां पार्क में वञी खेॾूं इंजॉय कयूं ताकी उहो जेको स्ट्रेस वारो माहौल आहे उन खां ॿाहिरि निकिरी सघूं। इहो त हलंदो रहंदो, ससु जो सिस्टम हलंदो रहंदो। अच्छा दी, तव्हां माशाल्लाह उन में रकीब कयो था, तव्हां ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं एक्सपर्टीज़ आहिनि जेके तव्हां सिखियूं आहिनि? माइंड पावर में मां काफ़ी कमांड हासिलु करे छॾी आहे। माइंड पावर इहा हूंदी आहे की तव्हां सिचुएशंस खे पंहिंजे हिसाब सां डील कंदा आहियो। तव्हांजी ब्रेन में एतिरी रेज़ हूंदियूं आहिनि, बेसिकली हर शइ एनर्जी आहे त तव्हां ब्रेन्स जे एनर्जी सां तव्हां पंहिंजी सिचुएशन खे कंट्रोल कंदा आहियो, अपॉर्चुनिटीज़ खे अवेल कंदा आहियो, तव्हां शयुनि खे बहितर करण जी कोशिशि कंदा आहियो। त हीअ ब्रेन पावर ॾाढी इंपॉर्टेंट आहे। उन उहो तव्हां में ईंदी, तव्हां में सब्र सुकून तव्हांजे अंदरि हूंदो, पोइ तव्हां हिन शइ खे डेवलप करे सघंदो। जॾहिं तव्हांजो गुस्सो ईंदो न त हिकिड़े मतिलबु बुज़ुर्ग चयो की हिकु ॾींहं जो गुस्सो तव्हांजी 100 साल जी रोशनी खे साड़े छॾींदो आहे लिटरली। त पोइ तव्हांजो गुस्सो न हुजे, तव्हांजो सुकून हुजे, तव्हांखे पंहिंजे माइंड ते कंट्रोल हुजे ऐं तव्हां जॾहिं नियत करे छॾंदो न पोइ हर शइ तव्हांजी बहितर थींदी वेंदी आहे। हिन जे अलावा मां कुंडलिनी रिकी कंदी आहियां। उसूई रिकी मां सिखी हुई पर उसूई स्लो आहे, पोइ कुंडलिनी काफ़ी स्ट्रॉन्ग आहे त मां काफ़ी माण्हुनि खे रिकी ॾींदी आहे। पर इहो आहे की मां थोरो सो पंहिंजो शायदि मुंहिंजो रत थोरो सन्हो आहे त मां माण्हुनि जी एनर्जी एब्ज़ॉर्ब करे वेंदी आहियां। त मां हीअं कुझु जून जुलाई में बिल्कुलु बेड ते अची वई हुअमि। मां गॾु मतिलबु तक़रीबन 20-30 माइंड सां गॾु इन्वॉल्व थी वई हुअमि ऐं उनमें इहो थियो की मुंहिंजे मथां असरु अची वियो हुयो। पोइ हुननि में नेगेटिव एनर्जीज़ बि हूंदियूं आहिनि, हुनजो डिप्रेशन बि हूंदो आहे। कॾहिं कॾहिं मूंसां ईअं बि थींदो आहे की हिकिड़े मुंहिंजे पेशेंट खे निंड नथी अचे, मां पूरी राति न सुम्ही सघंदी आहियां बिला वजह। यदि मेरीन असांखे ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई त जेके ॿार थोरो लेट स्पीकर्स आहिनि, देरि सां ॻाल्हाईंदड़ आहिनि ॿार, उन्हनि सां कहिड़े तरीक़े सां डील कजे। ऐं लाज़मी न आहे त हर ॿारु जेको देरि सां ॻाल्हाए थो उन में कंहिं सीरियस क़िस्म जा प्रॉब्लम हुजनि। किथे किथे ॿार नॉर्मल हूंदा आहिनि पर थोरो ॻाल्हाइण में उनखे या देरि थी वञे थी या घर में ॻाल्हाइण वारा घटि ॿार या वॾा मौजूदु हूंदा आहिनि त पोइ हू पाण ई ॿारु सिखण जी कोशिशि कंदो आहे, थोरी जुस्तजू करे थो। बहरहाल आख़िर में कहिड़ो मैसेज ॾींदो मेहरीन असांजे ॾिसण वारनि खे? मां मैसेज इहो ॾींदमि की तव्हां पंहिंजे पाण खे बि बहितर रखो ऐं पंहिंजे ॿारनि जो बि तमामु घणो ख़्यालु कयो। नेगेटिविटी लाइफ में हूंदी आहे पर उनखे पंहिंजे मथां हावी न थियणु ॾियो। कोशिशि कयो की नेगेटिविटी खे बि पॉज़िटिविटी सां फेस कयो। हर शइ खे टाइम ॾियो, सब्र कयो, ख़ामोश रहो ऐं सिचुएशन्स खे हैंडल करण जी ॾाढो प्यार सां कोशिशि कयो। जॾहिं केरु शइ तव्हांजे मथां ख़राबु थी थिए न, का शइ ख़राबु आहे सिचुएशन, त हुनखे ख़ामोशी सां डील कंदो। 3 डेज़ में 3 ॾींहं लॻंदा आहिनि, 3 ॾींहंनि में उहो शइ नॉर्मल थी वेंदी आहे। तव्हां कोशिशि कयो की हुन शइ खे तव्हां जेतिरो भड़काईंदो न, बाहि लॻल खे जेतिरो भड़काईंदो बाहि भड़कंदी कॾहिं बि घटि न थींदी। त कोशिशि कयो की हुन नेगेटिविटी जो असरु पंहिंजी औलाद ते न अचणु ॾियो। पंहिंजे ॿारनि ते पंहिंजो कावड़ न कढो, सुकून सां रहो। ऐं ख़ासि तौर पे मां मदर्स खे फादर्स खे चवंदी आहियां की पंहिंजी ज़ालुनि जो ख़्यालु कयो, ख़ासि तौर पे उन्हनि डेज़ में जंहिं डेज़ में उहो माउ ठहण वारी हूंदी आहे। छो जो इहो डे ॾाढो क्रूशल हूंदो आहे। कलर जो बि फ़र्क़ु पवंदो आहे, तव्हांजी ॻाल्हियुनि जो बि फ़र्क़ु पवंदो आहे, उनजी सोचनि जो बि असरु थींदो आहे। जेको मानी खाए थी उनजो असरु थींदो आहे। माहौल में जेका नेगेटिविटी आहे, छो जो हर शइ एनर्जी आहे न, उहो एनर्जी बि उहो मां एब्ज़ॉर्ब कंदी आहे ऐं उहो इलाही सेंसिटिव मोड में हूंदी आहे।
त ही कोशिशि कजे कि पंहिंजे पाण खे इलाही बहितरीनु तरीक़े सां हलाइनि, सोचूं पॉज़िटिव रखनि, सुठो सुठो खाइनि, सुठो सुठो माहौल रखनि। पंहिंजे विच में शादी थी वञे न, पोइ बसि पंहिंजे विच में जेको आहे न तव्हां तालुकात बहितर रखण जी कोशिशि कयो ऐं पंहिंजे औलाद जी वजह सां पंहिंजी हर शइ कॉन्फ्लिक्ट खे ख़तमु कयो। कोशिशि कयो किथे मर्द झुके किथे औरत झुके, औलाद वॾी नेमत आहे। कुझु माण्हुनि खां पुछो जंहिंजी औलाद न आहे। बिल्कुलु, ॾाढो सुठो लॻो। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई ड्यूरिंग प्रेगनेंसी ॿार जो ख़्यालु, त दुनिया में काफ़ी सारियूं क़ौमूं, मुल्क, मज़हब सभु रहनि था, पर जेको ज्यू आहे, जेको यहूदी आहे, उहो उनजा ॿार स्ट्रॉन्ग थियनि था, तेज़ थियनि था, वॾनि वॾनि इदारनि में, कारोबार में। हींअर 14 फैमिलीज़ आहिनि जेके रन कनि थियूं मीडिया खे, बैंकिंग खे, सोन खे, सबमिशन खे, जेके वॾियूं वॾियूं दुनिया जूं वॾियूं कंपनियूं आहिनि, उहे सभु ज्यूज़ आहिनि। त ज्यूस छा कंदो आहे, जॾहिं बि उनजी औरत पेट सां थींदी आहे, ॿार जॾहिं बि उहा प्रेगनेंट थींदी आहे, उमेद सां थींदी आहे, त हुनजो एक्स्ट्रा ऑर्डिनरी ख़्यालु कंदा आहिनि, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ख़्यालु कंदा आहिनि। उनजे खाइण पीअण में, उनजे फ्रूट्स में, उनजी म्यूज़िक में, उनखे किताबनि में, उनखे बहितरीनु माहौल ॾियण में, उनखे सुठो सोचण जे लाइ उनखे ट्रेनिंग ॾिनी वेंदी आहे, उनखे सुठो ॻाल्हाइबो आहे, उन सां सुठो पेश अचिबो आहे, उन सां प्रॉपर ट्रेनिंग थींदी आहे उनजी। इहो वाहिद ज्यूज़ आहिनि जेके दुनिया में इन ॻाल्हि खे इहो प्रैक्टिस कंदा आहिनि। बाक़ी सभु जहिड़ा फ़साद उते यादि ईंदा आहिनि, छाकाणि त उनखे ख़बर आहे त हिते करिणो। ॾाढो सुठो लॻो, ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधाई तव्हां, ख़ुशी जो। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। सलाजो भाई, कल गाना सुनेंगे हम आपसे, कल न्यू ईयर की नाइट होगी, तो आखिरी सूरज नहीं कल सुनेंगे, क्यों नहीं सुनेंगे कल। जी दोस्तों, इन सां गॾु असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ताला तव्हां सां थींदी सुभाणे मुलाक़ात। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।